बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मिड़नी आहे महिरबान घणो। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियूं था त सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो अव्हां खे दिलि जी गहराई सां सुबुह मेहरान प्रोग्राम में भली कार चवां थी। नाज़रीन, खोड़ सारियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। मां कोशिशि कंदी आहियां त सुबुह सुबुह जे टाइम ते जेके बि ॻाल्हियूं अव्हां सां कयूं वञनि, उन्हनि में ख़ुशी हुजे, उत्साह हुजे, हौसलो हुजे, वलवलो हुजे, हिकिड़ो जज़्बो हुजे। ऐं जीअं पाण पखियुनि जी उॾाम ॾिसंदा आहियूं, कबूतर जी उहा उॾाम ॾिसंदा आहियूं, असां अमन पसंदि हिकु क़ौम आहियूं ऐं असां तरफ़ां कॾहिं बि को बि जेको आहे सो इनिशिएट स्टार्टिंग में न वरितो वेंदो आहे। जेकॾहिं बदमज़गी जी ॻाल्हि कजे थी, छिकताण जी ॻाल्हि कजे थी, जंग जी ॻाल्हि कजे थी। सम्झी विया हूंदा मां राति जी ॻाल्हि करियां पई। राति जी उंधाईअ में भारत तरफ़ां पाकिस्तान ते हमिलो कयो वियो, जंहिंमें 5 जानियूं ज़ाया थियूं जेके शहीद थिया ऐं 35 ज़ख़्मी थिया। मां शहर तव्हांखे स्टार्टिंग में ॿुधाईंदी हलंदसि त बहावलपुर, सियालकोट, अहमदपुर, शर्किया, मुरीदी ऐं कोटरी ऐं उनखां अलावा शकरगढ़ ते हमला कया विया आहिनि। ऐं जवाबी कार्रवाई में पाकिस्तान जेके जवाबी कार्रवाई ॾिनी आहे भारत खे, उन में 3 राइफली जहाज़नि समेत 5 जहाज़ तबाह कया विया। ऐं बाक़ी जेकॾहिं ॻाल्हि कजे थी त जंगियूं हमेशह हौसलनि सां विड़ियूं वेंदियूं आहिनि, बुज़दिली सां नाहिनि विड़ियूं वेंदियूं। जंगियुनि जो आगाज़ कॾहिं बि राति जी उंधाईअ में नाहे कयो वेंदो, इनिशिएट न वरितो वेंदो आहे, स्टार्टिंग ईअं न कई वेंदी आहे। लतीफ़ सरकार चयो आहे न, अॻु अॻिराई जो करे ख़ता सो खाए। सो ख़ैर, पाकिस्तान जी जॾहिं ॻाल्हि कयूं था त उॾामूं रोकियूं वयूं ऐं मुख़्तलिफ़ जेके हवाई अॾा आहिनि उन्हनि जूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे लाइट्स वग़ैरह सभु ऑफ कयूं वयूं ऐं सभु सिलसिलनि खे रोकियो वियो। असांजा जेके बि फ़ौजी जवान आहिनि, जिन जवाबी कार्रवाई में उन्हनि जा 3 राइफली जहाज़ तबाह कया ऐं उनखां अलावा 5 जहाज़ वधीक तबाह कया, उन्हनि खे सुर्ख़ सलाम आहे। उहे बि अमड़ियूं आहिनि जेके पंहिंजे बचनि खे पंहिंजे मुल्क जे लाइ, पंहिंजे मुल्क जी सलामती जे लाइ, पंहिंजे मुल्क जी बका जे लाइ छॾींदियूं आहिनि। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो उन फैमिली जे लाइ हिकिड़ो वॾो एज़ाज़ हूंदो आहे जॾहिं उन्हनि जा बचा पंहिंजे मुल्क जे लाइ विढ़ी रहिया हूंदा आहिनि, पंहिंजे परचम खे बचाए रहिया हूंदा आहिनि ऐं पंहिंजे परचम खे मान सां ऐं शान सां लहराए रहिया हूंदा आहिनि। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम में तमामु मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर अॼु जेको अहम मौज़ू आहे उहो यकीनन अव्हां सम्झी विया हूंदा त असां इन बाबति ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। आयल जेका मुअज़्ज़िज़ महिमान असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे उनजो तारुफ़ अव्हां साण मां कराईंदी हलंदमि। हसीना कंवल लगारी साहिबा असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे। पाण एडवोकेट आहे ऐं संदनि सां जॾहिं बि ॻाल्हि ॿोल थी आहे त उन्हनि जो हिकिड़ो हौसलो ज़रूरु साम्हूं ॾिठो आहे। हमेशह कमु जेको करे कंदियूं आहिनि उन्हनि में उनजी सचाई हूंदी आहे, छो त इंसानु जॾहिं ॻाल्हाईंदो आहे त उनजे लफ़्ज़नि में उनजी सचाई ज़रूरु महसूसु थींदी आहे। या तव्हां जॾहिं को कमु कंदा आहियो उनजा रिज़ल्ट्स तव्हांखे पॉज़िटिव मिलंदा आहिनि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजो जेको इनपुट हूंदो आहे, जेका अव्हां जी महिनत हूंदी आहे, उहा सचाई सां ज़रूरु कयल हूंदी आहे। हसीना साहिबा, दिलि जी गहराई सां तव्हांखे भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। अव्हां ॿुधायो, ख़ुशि लॻा पिया आहियो? अल्हम्दुलिल्लाह, दुआ आहे, शुक्र। ज़बरदस्त ज़बरदस्त। हूअं त खोड़ सारियूं पाण कचहरियूं कयूं आहिनि सुबुह मेहरान प्रोग्राम में, पर जॾहिं मौज़ू थोरो चेंज हूंदो आहे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेके हालात हूंदा आहिनि उन मुताबिक़ ई प्रोग्राम खे कंडक्ट कंदा आहियूं। कि राति जेको हमिलो थियो आहे भारत तरफ़ां पाकिस्तान ते, छा चवणु चाहींदियूं अव्हां? ॾिसो, इहो त जंग जेका आहे सो आहे ई माना हिकिड़ो तबाही, चाहे उहा कहिड़े बि मुल्क में हुजे। सो मां त इहो ई चाहींदमि त मुंहिंजी जेका पंहिंजी राय आहे त लाज़मी जेके आहिनि असांजूं अहिड़ियूं हिकमत अमलियूं या असांजी गवर्नमेंट या जेके बि असांजा आर्मीज़ आहिनि, सो उन्हनि जी माना महिनत बि आहे। आर्मी जेको जेतिरो असांजे पाकिस्तान जे लाइ, असांजे पंहिंजे परचम जे लाइ जेको विढ़ी रही आहे असांजे, ऐं पंहिंजी जेका आर्मी आहे उहा ॾाढी ताक़तवर आहे। ऐं जॾहिं बि हुन पंहिंजो जवाबु जेको आहे सो अञा डबल तरीक़े सां जेको आहे न ॾिनो आहे। ऐं बाक़ी त जेको थिए पियो या जेको जंग आहे या हिकिड़ो सुठो अमल न आहे। अॻियां हली करे असांखे माना उन में सभिनी हर माण्हू खे उहो टेंशन बि थींदो आहे ऐं ईअं थींदो आहे त अॻियां हली करे उनजो छा रिज़ल्ट निकिरंदो, ऐं न त क़ौमूं ऐं मुल्क तबाही थींदा आहिनि जंग में। सो मां दुआ कंदसि त
त अल्लाह पाक जेको आहे न अमन करे, उन्हनि खे बि साञा ॾिए, सम्झनि बिल्कुलु जेको आहे सो इहो ईअं मतिलबु मुक़ाबला करण ऐं बग़ैर एलिगेशन लॻाए करे स्टार्ट करे ऐं असांजे पाकिस्तान ते उन्हनि अटैक जेके कनि पिया, सो मज़मत जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं असांखे ॾुख आहे ऐं असांजी दुआ आहे इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि न थियणु घुरिजनि, न थियणु घुरिजे। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी ख़ूबसूरत कई त जॾहिं बि जंग जो आगाज़ थींदो आहे त पोइ मुल्क जा मुल्क तबाह थींदा आहिनि जेकॾहिं उन्हनि खे उन्हनि जी रोकथाम जेकॾहिं न कई वेंदी आहे या हिकमत अमलियूं जेकॾहिं बहितर न हूंदियूं आहिनि त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे तबाहकारियूं थींदियूं आहिनि। पर अॼु जे दौर में बि पाण ॾिसूं पिया त दुनिया में जंगूं थींदियूं आहिनि ऐं जंगूं थींदे पाण ॾिठियूं आहिनि, पाण सभिनीनि जे साम्हूं घणा सारा दुनिया में मिसाल मौजूदु आहिनि। पोइ थींदो ईअं आहे त आम अवाम जेको आहे सो उहा ई सफ़र कंदी आहे, आम अवाम खे सफ़र करायो वेंदो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर शइ खे आम अवाम ई पोइ फेस कंदी आहे। जिते भारत जी ॻाल्हि अचे थी या पाकिस्तान जी ॻाल्हि अचे थी, ॿ पाड़ेसरी मुल्क आहिनि ऐं पाड़ेसरी मुल्क हमेशह दोस्ती में सुठा लॻंदा आहिनि, उन्हनि जा जेके आहिनि वापारी तालुकात सुठा हुजनि, एक्सपोर्ट इम्पोर्ट सुठो हुजे त ई जेको आहे सो मुल्क तरक़ी कंदा आहिनि। बिल्कुलु, न त पोइ आम अवाम जेको आहे तमामु घणो सफ़र करे थी ऐं नुक़सान पोइ वरी ॿिन्ही साइड हूंदा आहिनि। सो असां दुआ कंदासीं अल्लाह तबारक व तआला असां सभिनीनि खे हिफ़्ज़ो अमान में रखे। पर हिकिड़ी ॻाल्हि जेको आहे सो पाण सभिनीनि जे साम्हूं क्लियर आहे त भारत हमेशह अॻु भराई कई आहे, जेको आहे सो सही ॻाल्हि कोन आहे, जेका ख़ुशाइंद ॻाल्हि कोन आहे। ऐं मोदी सरकार जी जेकॾहिं ॻाल्हि कजे थी, फ़र्द हमेशह मुल्कनि खे ठाहींदा आहिनि, फ़र्द जेको आहे सो मुल्कनि खे जोड़ींदा आहिनि। पर मोदी सरकार में हिकिड़ो घमंड ॾिठो वियो आहे, हिकु हठ धर्मी ॾिठी वई आहे, हिकु वॾाउ ॾिठो वियो आहे। सो इहा ॻाल्हि जॾहिं स्क्रीन ते अचे थी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजो जेका आहे न फ़ाइदा न हूंदा आहिनि, उनजा तमामु घणा नुक़सानात हूंदा आहिनि। पर पाकिस्तान ते जॾहिं हमिलो थींदो, पाकिस्तान ते आङुर बि खई वेंदी त पोइ राति असां ॾिठोसीं त उन्हनि खे जेको आहे सो जवाब बि मिलियो। वरी बि इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त असांजे पाक फ़ौज जे नौजवाननि खे सुर्ख़ सलाम पेश कयूं था, जेके पंहिंजे मुल्क खे बचाइण जे लाइ हरदम अॻु भरा बीठा आहिनि, पंहिंजे मुल्क जी बका जे लाइ हू अॻु भरा बीठा आहिनि, जिन खे पंहिंजी जाननि जी का परवाह कोन हूंदी आहे। ऐं उन्हनि अमड़नि खे बि यकीनन सुर्ख़ सलाम असां पेश करियूं था त हू पंहिंजे बचनि खे पंहिंजे मुल्क जी बका जे लाइ अॻियां वधाइनि था। यकीनन उन्हनि जे लाइ बि ही तमामु वॾे एज़ाज़ जी ॻाल्हि ज़रूरु आहे। जी हसीना साहिबा, असां जेकॾहिं मुल्कनि जे इम्पोर्ट ऐं एक्सपोर्ट जी ॻाल्हि कयूं था या मुल्कनि जी दोस्तीअ जी ॻाल्हि कयूं था त उनजा तमामु घणा फ़ाइदा आहिनि, पर जेकॾहिं इन तरह कारवायूं थींदियूं त पोइ तबाहकारियूं तमामु घणियूं आहिनि। तबाहकारियूं तमामु घणियूं आहिनि ऐं सिर्फ़ु असांजे मुल्क में न, इहो उन्हनि जी जेको भारत जी जेका अवाम आहे उन्हनि खे बि नुक़सानु आहे, चाहे उहो माना ऐं मुंहिंजे जेको हींअर सोशल मीडिया या जेको असां मीडिया ते ॾिसूं था वेठा त उहा जेका अवाम आहे भारत जी, उहा बि ख़ुशि न आहे जंग में। ऐं इहा जेका सरकार आहे मोदी सरकार, सो उन जे तरफ़ां ऐं असांजा हमेशह असां डबल जवाबु ॾिनो आहे असांजी आर्मी अल्हम्दुलिल्लाह। ऐं उन करे जेको आहे सो भारत वारनि खे सम्झी वञणु घुरिजे ऐं जेको आहे सो असां उन्हनि सां त मुक़ाबिलो कंदासीं ऐं तबाही जे असांजी थींदी त उनखां घणी उन्हनि जी थींदी। सो उन्हनि खे सम्झणु खपे। ऐं इम्पोर्ट एक्सपोर्ट जा बि जेके आहिनि सो उहे जेके जे असांखे को नुक़सानु थिए थो त उनखां वधीक जेको आहे न भारत खे बि थिए थो। ऐं असांजो पड़ोसी मुल्क आहे ऐं जेको आहे सो जीअं अगरि किथे बि हुजे उन जे आस पास जे मुल्कनि खे बि नुक़सानु थींदो आहे, चाहे उहो इम्पोर्ट एक्सपोर्ट में हुजे या ॿियूं जेके कारवायूं थींदियूं उन्हनि में ॿिन्ही जेके पासनि में जेके बि मुल्क असांखे कंट्रीज़ लॻनि। त तव्हां बिल्कुलु इहा ॻाल्हि बि तव्हां दुरुस्त कई त असां जेकॾहिं ॿ मुल्क फॉर एग्ज़ाम्पल उन्हनि जी जंग शुरू थींदी आहे त पोइ उन्हनि जा पाड़े वारा जेके मुल्क हूंदा आहिनि इम्पैक्ट्स उन्हनि ते पवंदा आहिनि। कीअं पवंदा आहिनि? छो त एक्सपोर्ट इम्पोर्ट मुल्कनि जे अंदरि इहो कमु थींदो आहे, तॾहिं ही दुनिया जो हिकिड़ो सर्किल आहे, उन सर्किल में पाण सभिनीनि खे हलणो हूंदो आहे। जॾहिं ॿ मुल्क पाण में विढ़नि था ऐं उन्हनि जी जेकॾहिं जंग थिए थी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो इम्पोर्ट एक्सपोर्ट ते धकु लॻंदो आहे ऐं इकोनॉमी ते हिकिड़ो तमामु घणो धकु लॻंदो आहे। उन सां थींदो ईअं आहे जो लिंकेजिस जॾहिं लिंक रुकंदो आहे न त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ अॻियां वारो जेको कंट्री हूंदो आहे, कंट्रीज़ जी ॻाल्हि हले बि त पोइ अॻियां वारे कंट्री खे बि उहे तमामु बैरियर्स उहे ॾुखियायूं साम्हूं ज़रूरु अचनि थियूं। ऐं हीउ जेको आहे सो टेक्नोलॉजी जो दौरु आहे जंहिं दौर में का बि शइ कंहिंखां बि लिकियल कोन आहे। जॾहिं कार्रवाई कई वेंदी कंहिं बि मुल्क ते त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जवाबी कार्रवाईअ में उन्हनि खे बि नुक़सानु ज़रूरु उन नुक़सान खे मुंहुं ॾियणो पवंदो। हसीना साहिबा, जेकॾहिं असां
ॻाल्हि कयूं था दुनिया क़दीमी दौर जी, दुनिया जो जीअं स्टार्टअप थियो, हिकिड़ो फीथो मिलियो, उन खां अलावा बि असां जेको आहे सो दुनिया में जंगूं थींदे ॾिठियूं आहिनि। ऐं मूं कंहिं किताब में पढ़ियो, मूंखे एग्ज़ैक्ट हिन वक़्तु जेको आहे सो उन किताब जो नालो यादि न आहे, पर उन में हिकिड़ी लाइन कोट थियल हुई त जंगूं कॾहिं बि दुनिया में न रुकिजियूं आहिनि। त मां उन वक़्तु थोरी शॉक थियमि ऐं उन खां पोइ जेको आहे सो डिफरेंट वीडियोज़ बि ॾिठियूं ऐं डिफरेंट कॉलम्स बि मूं पढ़िया त वाक़ई दुनिया में जंग अवाइली दौर खां हली आहे, क़दीमी दौर खां हली आहे ऐं अॼु टेक्नोलॉजी जे दौर में जॾहिं त दुनिया जा कंट्रीज़ जेको आहे सो टेक्नोलॉजी जा हब बणिजी चुका आहिनि, हर को जेको आहे सो रोबोटिक जी तरफ़ अॻियां वधे पियो, हर फील्ड में तमामु जेको आहे सो दुनिया जा नौजवान अॻियां वधणु चाहिनि था, इदारा बहितर खां बहितर रन करणु चाहिनि था। उन दौर में बि जंगूं जेको आहे सो पोइ जदीद तरीक़े सां विढ़ी वञनि थियूं, जंहिंजा मिसाल अव्हां ईअं सभिनी जे साम्हूं आहिनि ऐं उहा स्क्रीन जेको आहे पाण सभिनीनि खां लिकियलु कोन आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवणु चाहींदसि त जॾहिं बि आगाज़ वरितो वेंदो आहे कंहिं बि जंग जो, त पोइ ॿिन्ही तरफ़ तमामु घणियूं तबाहकारियूं हूंदियूं आहिनि, छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे अॼु जे दौर में जिन दौर खे पाण टेक्नोलॉजी जो दौर चऊं था, IT जो दौर चऊं था, त को बि कंट्री जेको आहे सो ॿिए कंहिं कंट्री जे साम्हूं उन उन लो पॉइंट ॾींहुं न हूंदो आहे। उन कंट्री खे बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे अॻियां वधण जा घणा ई रस्ता ऐं ज़राए मौजूदु हूंदा आहिनि, त जवाबी कार्रवायूं उन तरह साम्हूं ईंदियूं आहिनि। हसीना साहिबा, जेकॾहिं असां पुराणे दौर जी थोरी ॻाल्हि कयूं, हिस्ट्री तव्हां बि पढ़ी हूंदी, पाण सभु जेको आहे सो हिस्ट्री सां हिकिड़ो लगाव ज़रूरु हूंदो आहे, सो कीअं ॾिठो आहे तमामु दुनिया में जॾहिं जंगूं थियनि थियूं त केतिरियूं तबाहकारियूं थियनि थियूं ऐं कीअं माण्हू आम पब्लिक कीअं सर्वाइव करे थी? असल में त जंगूं थींदियूं ॾिठियूं त न आहिनि, ॿुधियूं आहिनि या पढ़ियूं आहिनि या जेको सो माना हींअर त असां वटि अञा बि उहे जदीद टेक्नोलॉजी जी तव्हां बि ॻाल्हि कई त उहे अची वियूं आहिनि, त असांजो हींअर जेका बि जवाबी कार्रवाई हूंदी आहे उहा डबल हूंदी आहे। ऐं पहिरीं बि उहे जंगूं थींदियूं हुयूं ऐं पहिरीं बि उहे ई तबाहकारियूं, उहे ई जेके पड़ोसी असांजा जेके मुल्क आहिनि उन्हनि खे बि नुक़सानु, असांखे बि नुक़सानु। सो उन्हनि जी जेके बि कार्रवायूं शुरू थियूं तॾहिं बि तबाहियूं थियूं, ऐं हींअर वरी जेका बि जेके जंगूं थियनि पियूं हींअर अञा जदीद तरीक़े सां थियनि पियूं, त उन्हनि खे जेको आहे असांजो हींअर अगरि ॾिठो वञे ईअं न चइजे त का जंग सुठी ॻाल्हि आहे, पर पाकिस्तान में असांजी जेका आर्मी या असां वटि जेके फैसिलिटीज़ आहिनि सो असांखे मतिलबु उन्हनि सभिनी मुल्कनि खे जेको असां सां जंग करणु चाहे थो ऐं विढ़णु चाहे थो, पर स्पेशल भारत ॿिया त असांजा जेके मुल्क आहिनि उहे सभु सुठा आहिनि, असां सां सुठो तरीक़े सां हलनि था। जी जी बिल्कुलु, उन्हनि खे सम्झणु खपे त असां जेको आहे उनखे जवाबी कार्रवाई में छा करे सघूं था। बिल्कुलु ऐं जेको आहे ईअं असांखे माना हू हिकिड़ो कमज़ोर मुल्क सम्झी करे ऐं जहिड़े हिसाब सां उहे असां ते अटैक कनि पिया, सो इहो जेको आहे सफ़ा इहो पंहिंजे लाइ नुक़सानु पिया कनि, छो त इहो मामलो हिते रुकण वारो न आहे। बिल्कुलु। ऐं इहे सो बाक़ी त अलाह पाक खां दुआ ई आहे जेका असां कयूं था, ऐं चाहियूं था जेका असांजी आम पब्लिक आहे। जॾहिं मां कंट्रीज़ जी मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी ॻाल्हि कयां थी, जिते असां कंट्रीज़ जी जंगुनि जी बि ॻाल्हि कयूं था, वरी पाकिस्तान जी ॻाल्हि कयूं था, त भारत जो जॾहिं हमिलो थियो त अटैक जिते थियो उन्हनि शहरनि खे मां ॿीहर ज़रूरु काउंट करणु चाहींदमि। बहावलपुर, सियालकोट उन में हुयो, अहमदपुर, शर्किया ऐं उन खां अलावा कोटली, शकरगढ़, इहे जेको आहे सो डिफरेंट प्लेसिस ज़रूरु हुयूं जिते जेको आहे सो आम पब्लिक तमामु घणी ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन परेशानी खे मुंहुं ॾिनो ऐं माण्हू घरनि मां ॿाहिरि निकिरी आया। तमामु जेको आहे सो वीडियो सोशल मीडिया ते अव्हां सभु ॾिसंदा हूंदव, ऐं सोशल मीडिया खां अलावा जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं पंहिंजी चैनल्स जी, न्यूज़ चैनल्स जी, त हींअर ताज़ा तरीन ख़बर इहा ई आहे ऐं हर हंधि इन ई ख़बर खे जेको आहे सो माण्हुनि ताईं स्प्रेड कयो वञे पियो। चयो वेंदो आहे न त जॾहिं ज़िलज़िले जो ख़तरो थींदो आहे त पोइ माण्हू घरनि खां ॿाहिरि निकिरी ईंदा आहिनि। जंगियूं बि ईअं ई हूंदियूं आहिनि, जॾहिं अटैक थींदो आहे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा हड़बड़ाहट हिकिड़ी माण्हुनि में जेको आहे सो मची वेंदी आहे ऐं माण्हू पंहिंजा घर छॾे ॿाहिरि निकिरंदा आहिनि। पर वरी बि इहो चवणु चाहींदसि त जंगूं हमेशह जेको आहे सो हौसलनि सां ई विढ़ियूं वेंदियूं आहिनि, बुज़दिली सां कोन विढ़ियूं वेंदियूं आहिनि। पाकिस्तानी अवाम जी इहा सुठी ॻाल्हि आहे त पाकिस्तानी अवाम में हिकिड़ो जज़्बो ऐं हिकिड़ो उहो वलवलो ज़रूरु नज़र अचे थो, ऐं पाकिस्तान जी जेका फ़ौज आहे, जेका आर्मी आहे, उन में उहा हिमत ज़रूरु ज़ाहिर थिए थी। अच्छा, असां जेकॾहिं कोर्ट्स जी ॻाल्हि कयूं, तमामु मामला जेके बि रहिया बबरलोए खां वठी ऐं उन खां पहिरीं बि हैदराबाद में जंहिं बि तरह जेके बि वकील बिरादरी जे तरफ़ खां प्रोटेस्ट कया विया, उन खां पोइ उहो जेको आहे सो हिकिड़ो ॿियो रुख इख़्तियार कयो। केनालनि जे हवाले सां असां जेको आहे सो प्रोग्राम में पाणीअ जे हवाले सां, सिंधूअ जे हवाले सां प्रोग्राम्स कंडक्ट कया आहिनि। ऐं ख़ूबसूरत सुठी ॻाल्हि इहा आहे त मेहरान टेलीविज़न जी हिकिड़ी सुठी कवरेज हर मामले ते
ज़रूरु रही आहे। जेके करंट इशूज़ तमामु मामलात थींदा आहिनि, मेहरान टेलीविज़न हर मामले खे सुहिणे अंदाज़ में सुठे अंदाज़ में कवर कयो आहे ऐं तमामु ॾिसंदड़नि जा बि थोराइता आहियूं त अव्हांजो साथ असां सां ॾाढो सुठो ऐं ॾाढो ख़ूबसूरत रहियो आहे। सो बबरलो में जेके बि असांजा हीरोज़ हुया, हसीना साहिबा मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाइणु चाहींदमि त आमिर नवाज़ वड़ाइच जी ॻाल्हि कयूं, के बि लगारी साहिब जी ॻाल्हि कयूं, सुमेर मेमन साहिब जी ॻाल्हि कयूं, या तमामु उहे एडवोकेट्स जेके जिन पंहिंजो बहितरीनु जेको आहे सो पंहिंजो रोल प्ले कयो, उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में असां शामिलु कयोसीं। मां तव्हां खां बि थोरो ॼाणणु चाहींदमि त असांजी जेका आवाम आहे उनजो हर मामले ते हिकिड़ो सुठो माना यूनाइटेड पाण रोल ॾिठो आहे। वरी जॾहिं हिन तरह जी कार्रवाई थिए थी त आवाम जो जेको यूनाइटेड रोल आहे उनखे कीअं सम्झो था? ॾिसो, जेको जेके बि रोल रहिया आहिनि उहो या त कंहिं पार्टी सां मुंसलिक हूंदा आहिनि या आवाम जो जेको हीअ जेको पहिरियों दफ़ा हिस्ट्रिकल जेको हीअ असांजो बोबरले जो जेको धरणो थियो आहे, त मां सम्झां थी, मां पंहिंजो जेको बि हिते ॾिठो आहे त इहो पहिरियों दफ़ा एतिरी जॻह आवाम, एतिरी पूरी सिंध जॻह उथी आहे त इहो जेको यूनाइटेड, इहो जेको सिर्फ़ु इन लाइ त इहो हिकिड़ो काज़ हुयो असांजो, असांजी ज़िंदगी, असांजो जियापो, असांजी जेका नकल कुशाई, असांजी माना उन जेको जज़्बो हुयो, जेको असांजी ईअं सम्झो त माना जेको ईअं सम्झो असांजी हर शइ पहिरीं खां ई उहो लुटिजी पई वञे, जीअं जेके पहिरियों जेके शयूं आहियूं असांजी ईअं फीलिंग थी, मूंखे पंहिंजी पर्सनल फीलिंग थी त जेको आहे अगरि इहो सभु कुझु माना इन जो मतिलबु ख़तमु थी वेंदो त छा सिंध में अगरि 50% अहिड़ा बि माण्हू हूंदा जेके फॉरेन वेंदा हूंदा या उन वटि हूंदो, पर छा जेका बाक़ी क़ौम आहे उहा ईअं ई तबाह थी वेंदी, ईअं ई सिंध तबाह थी वेंदी या ईअं ई सिंध जा माण्हू ख़तमु थी वेंदा। सो उन जे लाइ जेको कुझु थियो, ऐं तव्हां ॾिठो हूंदो असांजी पहिरियों जेको 8 मार्च ते जेको थियो असांजो प्रोटेस्ट थियो, लॉन्ग मार्च जी असां सूरत में, इहो हैदराबाद जे वकीलनि लीड कयो ऐं उन्हनि स्टार्ट कयो ऐं असां ई उतां कराची वञी करे उहो प्रोटेस्ट कयोसीं। ऐं उन खां पोइ बाक़ी जेके मामलात आहिनि उहे बाद में जेके स्टार्ट थिया, बार जेके डिफरेंट बार्स आहिनि उहे बाद में हिकिड़े सूबे जी ॻाल्हि नथा कयूं, पर ओवरऑल पूरे पाकिस्तान जी ॾाढी यूनाइटेड हूंदियूं आहिनि। छो त वकील जेके हूंदा आहिनि उहे अदालतुनि खे हलाईंदड़ हूंदा आहिनि ऐं कारेकोट जी अहमियत पाण सभिनीनि खे जेको आहे सो उहा ज़रूरु ख़बर पई ऐं कारेकोट जी अहमियत पाण सभिनीनि जे साम्हूं ज़रूरु आई। हिकिड़ी ॻाल्हि मूंखे तमामु इन सॼे प्रोटेस्ट में हर ॻाल्हि, हर माण्हूअ जो रोल बि सुठो लॻो ऐं असांखे जेको रिज़ल्ट मिलियो उहो बि तमामु सुहिणे अंदाज़ में पाण सभिनीनि जे साम्हूं आयो। हालांकि असांजो एक्सपेक्टेशन त अञा तमामु घणी हुई, पर ठीकु आहे, कुझु न हुजण खां कुझु हुजणु तमामु घणो बहितरु हूंदो आहे। पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि इहा तमामु सुठी लॻी त तमामु नौजवान जेके हींअर इंटरमीडिएट खां पोइ वरी डिफरेंट फील्ड्स जे तरफ़ अॻियां वधंदा आहिनि, त तमामु घणनि नौजवाननि में हिन वक़्तु लॉ जी तरफ़ वधण जी हिकिड़ी ख़्वाहिश पैदा थी आहे। त ॿियो कुझु हुजे न हुजे, जेको आहे सो लेट्स जी टेस्ट असां ज़रूरु ॾींदासीं ऐं लॉ जे लाइ असां अप्लाई ज़रूरु कंदासीं, लॉयर ज़रूरु थियणु चाहियूं था, एडवोकेट ज़रूरु थियणु चाहियूं था। सो इहा ॾाढी हिकिड़ी पॉज़िटिव ॻाल्हि आहे। अच्छा, जॾहिं असां मुख़्तलिफ़ दौरनि जी ॻाल्हि कयूं था त हर दौर में जेको आहे सो सिंध जाइनि जो हिकिड़ो रोल तमामु ख़ूबसूरत रहियो आहे। सिंध जाइनि जी उन महिनत खे, उन अज़मत खे बि सलाम ज़रूरु आहे, छो त जंहिं बि स्ट्रगल में असां मर्दनि जी ॻाल्हि कंदा आहियूं त औरतुनि जो बि उन में बराबरि जो हिकिड़ो किरदारु हूंदो आहे। औरतूं बि कुल्हे में मिलाए पंहिंजो किरदारु निभाए रहियूं हूंदियूं आहिनि। तव्हां डॉक्टरेट फील्ड ॾिसो, आर्मी जी तव्हां ॻाल्हि कयो त जिते असांजा नौजवान पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया हूंदा आहिनि, पंहिंजे मुल्क जे लाइ हिकिड़ो कफ़न सिर ते ॿधी जेको आहे सो बॉर्डर्स ते मौजूदु हूंदा आहिनि। हर हंधि जेको आहे सो अलर्ट मौजूदु हूंदा आहिनि। हर हंधि जेको आहे सो उन्हनि जो हिकिड़ो ई जेको आहे सो स्पेशली पाकिस्तान आर्मी जी ॻाल्हि कंदासीं त उन्हनि जो हिकिड़ो ई स्लोगन हूंदो आहे, हिकिड़ो नारो हूंदो आहे त असांखे अॻु भराई न करणी आहे, असांखे जंग जो किथे बि ऐलान न करिणो आहे। पर हा, जेकॾहिं असांजे मुल्क ते कंहिं मेरी नज़र विधी या असांजे मुल्क ते जेकॾहिं कंहिं बि अॻु भराई कई त पोइ असां जवाबी कार्रवाई ज़रूरु पंहिंजी जेको आहे सो उहा साम्हूं आणींदासीं। उनखां अलावा औरतुनि जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त उते बि तमामु नियाणियुनि जो हिकिड़ो ख़ूबसूरत रोल आहे, जंहिंमें उहे तमामु घणियूं बहादुर नज़र अचनि थियूं, जंहिंमें तमामु उन्हनि जा हौसला नज़र अचनि था। पायलट तौरु जेकॾहिं असां ॾिसूं त तमामु ख़वातीन अॻियां अचनि, छोकिरियूं स्पेशली उहे अॻियां अचनि थियूं। हिकिड़ी लिमिटेड एज हूंदी आहे, उन में जेको आहे सो पंहिंजूं तमामु ख़िदमतूं सर अंजाम ॾींदियूं आहिनि। उनखां अलावा जेकॾहिं असां सर्जन्स ॾिसूं त असांखे डॉक्टर्स, लेडी डॉक्टर्स तमामु घणियूं नज़र ईंदियूं आहिनि। तमामु घणियूं फील्ड्स आहिनि जंहिंमें औरतुनि जो किरदारु हिकिड़ो बहितरीनु किरदारु ज़रूरु नज़र आयो आहे। सो किरदार खे जेकॾहिं न साराहियूं त पोइ इहा नाइंसाफ़ी ज़रूरु हूंदी। सो हसीना साहिबा खां पुछंदासीं त सिंध जाइनि जो जेको किरदारु आहे उन्हनि खे कीअं ॾिठो आहे?
सिंध जाइन जो किरदारु त हमेशह अॻियां रहियो आहे ऐं हींअर त माना शाना बशा मुक़ाबला जेको आहे पंहिंजे मर्दनि सां गॾु हर फील्ड में कमु करे रहियूं आहिनि। ऐं असां पंहिंजी वकुला जी लेडीज़ जी ॻाल्हि करियां त हींअर जेको मूं हींअर जेका असांजो इहो धरणो या असांजो जेको सिंध त्योहारु हुयो असांजो सिंधू ते, त उन जे लाइ जेको जज़्बो हुयो ऐं जेको उन्हनि जो जेको माना ईअं सम्झो त ठीकु आहे हिकिड़ो त प्रोटेस्ट आहे, असांखे वञिणो आहे, पर जेके लेडी एडवोकेट्स हुयूं उहे इन करे त असांखे असांजो कारो कोट आहे ऐं असांखे उन जी इज़त बका जे लाइ ऐं असांजी उन ताक़त सां असांखे इहो जेको आहे न पंहिंजो जेको आहे मञाइणो आहे ऐं खटिणो आहे। इन करे ॾाढो सुठो असांजो हींअर जेके वकुला असांजो जेके लेडीज़ आहिनि त हिन सिंधु दरिया जे लाइ तमामु अहम उन्हनि जो किरदारु आहे ऐं सारा जेको आहे ऐं मां त बिल्कुलु उन्हनि सभिनी खे एप्रिशिएट कंदसि त ॾाढे सुठे तरीक़े सां उन्हनि उहे जज़्बा चाहे तव्हां ॾिठो हूंदो पंहिंजे हिन में त टकनि ते चढ़ी बि असांजी ॿार जूं छोकिरियूं जेके आहिनि उहे वयूं आहिनि ऐं इहो न हो त असांखे का फैसिलिटेट कयो वञे, असांखे कहिड़ियूं गाॾियूं प्रोवाइड कयूं वञनि, पर हर को पंहिंजे ख़र्च ते पंहिंजे माना उन में त बसि असां उते पहुचणो आहे। असां हींअर छाकाणि त स्टार्ट जॾहिं इहो वकीलनि कयो आहे त पोइ सिंध पूरी उन में वधीक उथी आहे त असांखे इहो हो त असांजो इहे जेके जेको असांजो काज़ आहे जेको सिंधु दरिया जो त असांजो त हर शइ असांजी गैस वियो हलियो, असांजो कोयलो वियो हलियो, असांजी हर शइ वई हली आहे। त हाणे बाक़ी कुझु जेको इहो ई बचियो आहे जॾहिं इहा ई शइ असांजी सिंधु असांजो पाणी असांजी ज़िंदगी जॾहिं न बि हूंदी त इन करे सो वकीलनि हिकिड़े जज़्बे सां उन्हनि खे जेको कयो आहे उन में का उन्हनि कंहिंजी न लालच हुई न कंहिंजी का माना का पॉलिटिक्स छोकिरियुनि ॾाढो उन में किरदारु अदा कयो। मां सभिनी खे माना मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे हिन खे ॾिसी करे त अॻियां वधियूं आहिनि। बाक़ी त हर फील्ड में कमु कनि। पुछणु चाहींदसि जेकॾहिं असां एडवोकेसी जी ॻाल्हि कयूं था त उहे नौजवान छोकिरियूं एडवोकेसी तरफ़ कीअं अॻियां अचनि ऐं उनजा छा फ़ाइदा आहिनि। हिकिड़ो त असां जेकॾहिं कोर्स वर्क जी ॻाल्हि कयूं था इयर्स तमामु 5 साल ॾाढा वॾा आहिनि। पहिरीं त ईअं हूंदो 6 महीना, पोइ वरी साल, पोइ 2 साल, 2.5 साल ॿुधोसीं, 3 साल ॿुधोसीं, हाणे बाक़ाइदा 5 इयर्स 5 साल जेको आहे तव्हांखे सब्जेक्ट्स पढ़णा पवनि था डिफरेंट। उन खां पोइ वरी तव्हां प्रैक्टिस में अचो था, उन खां पोइ हिकिड़ी ग्रिप तव्हां हासिलु कयो था, पोइ तव्हां वञी जेको आहे सो कोर्ट्स ताईं पहुचो था, पोइ वरी जेको आहे सो हाई कोर्ट जो हिकिड़ो ज़ाहिरी ॻाल्हि आहे ख़्वाहिश हूंदी आहे त असां उते बि जेको आहे सो पंहिंजो पाण खे मञायूं। त हीउ सॼो सफ़र कीअं आहे, केतिरो ॾुखियो आहे, केतिरो आसानु आहे? असल में पहिरीं स्टार्ट त माना असांजे जेके छोकिरियूं आहिनि उन्हनि जे लाइ इट इज़ वेरी डिफिकल्ट, पर जॾहिं उहे छाकाणि त काफ़ी असांखे चैलेंजिस असांजी छोकिरियुनि खे माना कोर्ट में फेस करणा पवंदा आहिनि। सो मां सम्झां थी त शुरूआति में छोकिरियुनि जे लाइ जेको आहे अॻियां वधणु हूंदो मुश्किल आहे, पर अगरि उन्हनि जी उहा विल आहे, अगरि उन्हनि जी उहा विश आहे त हू अॻियां जेको उनखे हू कॉन्फिडेंट आहिनि ऐं पंहिंजी कम्यूनिटी जा पंहिंजे घर जे तरफ़ां ऐं अगरि ॿाहिरि में अची करे बि उते जेके आहिनि सो असांजी जेका कोर्ट में अगरि हू मायूस नथियूं थियनि त पोइ हू आराम सां अॻियां वधी सघनि थियूं। ऐं शुरूआति में असांखे हूंदो आहे इनकम न हूंदी आहे, केसिस न हूंदा आहिनि ऐं अहिड़ा डार्क केसिस हूंदा आहिनि या असांखे डिॼारियो वेंदो आहे। सो धुरियूं अचनि थियूं उन्हनि जी माना असांखे वॾा केस त मिलंदा ई न आहिनि बिल्कुलु। छोकिरियुनि जेके बि यंगस्टर आहिनि उनमें मेल बि अची था वञनि, छोकिरियुनि जी ॻाल्हि न आहे। सो पहिरीं त सर्वाइव करणु ॾाढो ॾुखियो आहे, पर जे अगरि उहा छोकिरी हिकिड़ी पंहिंजी कंसल्टेंसी सां अगरि उहा बीह थी वञे, ॼमी थी वञे ऐं उनजो मक़सदु हिकिड़ो हूंदो आहे त न मूंखे ही वकालत ई करणी आहे ऐं मूंखे हिन में ई कामयाबु थियणो आहे, त हू थोरियूं तकलीफ़ूं त सहंदी आहे पर हू बाद में हू शाइन थी वेंदी आहे। सो मां त हर छोकिरी खे चवंदसि त उहा अचनि ऐं जेको आहे न असांजी ॾाढी सुठी माना हींअर मां सम्झां थी त जेको वकील आहे पाकिस्तान बि उन ई ठाहियो ऐं जेको हींअर हर मामले में एतिरे क़दर जो अगरि कंहिं मिनिस्टर खे बि ज़रूरत हूंदी आहे चाहे वज़ीर आज़म खे, पर असां वकीलनि जी पवंदी आहे। ऐं अगरि उहे सुठे तरीक़े सां छोकिरियूं बि अगरि हू पढ़ी ऐं पंहिंजे मक़सदु हासिलु करण लाइ, छाकाणि त शॉर्टकट त असां वटि आहे ई न, जेको शॉर्टकट करे थो उहो 2-3 ॾींहं त थोरो उन्हनि खे लॻे थो चमक धमक, पर बाद में पोइ उन्हनि जी उहा कामयाबी न आहे। ही लॉन्ग टाइम महिनत हार्ड वर्क जो असांजो प्रोफेशन आहे। अगरि असां इहो प्रॉपर तरीक़े सां कंटिन्यू कंदा आहियूं त असांखे उन में कामयाबी ज़रूरु मिलंदी आहे। ॾुखियाऊं ईंदा आहिनि, अप डाउन सभु ईंदा आहिनि, पर जेको आहे सो उन में पोइ
छोकिरियूं आहिनि किथे हरासमेंट बि हूंदी सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे, हर प्रोफेशन में आहे, रुॻो बिल्कुलु असांजे आहे, हुन में न बिल्कुलु आहे आहे। ऐं उनखां लाज़मी इनकम जेको आहे उहा स्टार्ट में न हूंदी आहे ऐं उनखां पोइ कुझु असांखे जेके आहिनि डिसअपॉइंट बि माण्हू अहिड़ा असांजा आहिनि जेके कंदा आहिनि। सो ऐं मां त सीनियरनि खे बि तव्हां मैसेज ॾींदसि त तव्हां जेको आहे न जेके बि जूनियर्स अचनि था त उन्हनि खे उन सुठे तरीक़े सां हींअर त असांजा माना बदकिस्मती सां इहो आहे त जेका बि असांजी हींअर जेका बि यंगस्टर अचनि था उहे माना पंहिंजी प्रैक्टिस ऐं पंहिंजी वकालत खां पहिरीं ॿाहिरि पॉलिटिक्स में अची था वञनि ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो सही न आहे। मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय जी आऊं ॻाल्हि कयां 5 साल सफ़र तय करे पोइ तव्हां अॻियां वधो आहे न। 5 साल त तव्हांजो जेको आहे कॉलेज ताईं आहे उनखां पोइ बि तव्हांखे प्रैक्टिकल अमल ऐं प्रैक्टिकल कम में त ज़रूरी आहे। उन जे लाइ तव्हांखे वरी बि तव्हांखे महिनत करणी पवंदी ऐं जेको पढ़ी ईंदा आहियो त उनखां पोइ वरी जॾहिं तव्हां पंहिंजो उन में प्रैक्टिकल कमु जेको कंदा आहियो त अञा वधीक तव्हांखे एक्सपीरियंस ईंदो आहे। हींअर असांजा यंगस्टर पहिरीं वार खां माना सुठे तरीक़े सां हू 5 साल जो टाइम जेको ॾेई था अचनि ऐं मेन जेको गेट लेट पास करे ईंदा आहिनि जेको एग्ज़ाम हूंदो आहे त माना हू इलाही अॻियां ऐं अवेयर हूंदा आहिनि। उन्हनि खे जेका नॉलेज हूंदी आहे उहा पहिरीं वारनि खे शायदि न आहे एतिरी। मां इहो ई पुछणु चाहियां पई हसीना साहिबा, तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे। मां इहो ई पुछणु चाहियां पई त पहिरीं जे टाइम में जेको आहे सो पढ़ाई ॾुखी हूंदी हुई ऐं उनजे लाइ जेको आहे न घणा सारा जतन करणा पवंदा। तव्हांखे लाइब्रेरीज़ वञिणो पवंदो, तव्हांखे बुक्स पहिरीं त मिलणु ॾाढो मुश्किल हूंदा हुआ। तव्हांखे जॾहिं बुक्स मिलनि था त डिफरेंट जेको आहे सो उहे शयूं जेके तव्हां सर्च करणु चाहियो उहे हिकिड़े बुक में न, वरी तव्हांखे रिफर कयो हूंदो त फलाणो फलाणो किताबु आहे, तव्हांखे उहो जेको आहे सो उहो वठिणो आहे। वरी तव्हां लाइब्रेरीज़ जा चकर लॻाईंदा हुओ, वक़्तु लाइब्रेरीज़ में गुज़ारींदा हुयो। हींअर असांजो जेको मोबाइल फ़ोन आहे हर शइ उते ज़रूरु मौजूदु आहे, PDF में हर शइ मिली वेंदी आहे। उन खां अलावा स्पेशली मां तव्हांजी ॻाल्हि करणु चाहींदमि, स्टडी वारो टाइम त ठीकु आहे, हिकिड़ो आसानु बणिजी वियो आहे, पर जॾहिं वकील वटि हिकिड़ो केस ईंदो हुयो त हू पंहिंजे सीनियर सां वेही करे हुनखे वक़्तु ॾींदो हो ऐं उनखे जेको आहे सो सम्झण में वक़्तु लॻाईंदो हो। पर हाणे अव्हां पंहिंजे मोबाइल फ़ोन तां AI जे थ्रू पंहिंजे केस खे आसानी सां घर वेठे सम्झी सघो था। हींअर त तव्हां ड्राफ्ट बि पाण करे सघंदा आहियो पंहिंजे हींअर चैट जी अहिड़ियूं एतिरियूं अची वियूं आहिनि टेक्नोलॉजीज़। त ॻाल्हि इहा आहे त ऐं सिर्फ़ु पंहिंजी ॻाल्हि करियां, ॿिनि सां त ॿिनि जो शायदि केरु अगरि मूंखे ॿुधंदो त नाराज़ थी वञे। सही थी सघे अगरि मूं वटि को केस ईंदो आहे त जेको माना हिकिड़ो मूं पहिरियों दफ़ा मूं वटि अचे थो, माना उहो केस ई मूं वटि पहिरियों दफ़ा आयो आहे जेको मां हुनखे अगरि ॾिसां पई थी त यकीन करियो त मां इहो सम्झां थी ऐं जेको मूंखे एक्सपीरियंस आहे, गाइडलाइन सीनियर्स खां पंहिंजी जॻह ते आहे। अगरि उहे सिंसियर आहिनि त तव्हांखे सुठी गाइडलाइन ॾींदा आहिनि। मां बिल्कुलु उन्हनि जो एतिराम कंदी आहियां, ईअं बिल्कुलु बि न चवंदमि त को उन्हनि जो न आहे, पर मां हर उन पंहिंजे जेको उन जंहिं वकील वटि जंहिं जूनियर वटि अगरि उहो पहिरियों दफ़ा उन वटि को केस आयो आहे मिसाल त उनखे माना उनजी रिसर्च ज़रूरु कनि। छाकाणि त जॾहिं रिसर्च न कंदा, स्टडी न कंदा ऐं उनखां पोइ जेको आहे न तव्हां उनखां पोइ जेके लॉज़ आहिनि असांजो जेके हाई कोर्ट या सुप्रीम कोर्ट जा हूंदा आहिनि उन्हनि खे तव्हां ज़रूरु पढ़ो ऐं उनखां पोइ तव्हां अॻियां अचो। गाइडलाइन खे बि रखो, गाइडलाइन बि सीनियरनि खां ज़रूरी आहे। पर छाकाणि त माना ईअं न आहे त लकीर का फ़क़ीर असां कंहिंखे ॾिनोसीं, हेठि टाइपिस्ट वेठा आहिनि उनखे ॾिनोसीं अचे तव्हां टाइप करे छॾियो, हू टाइप करे छॾियो, असां वञी फाइल करे आयासीं। ईअं बिल्कुलु बि न करणु घुरिजे, इन सां काफ़ी नुक़सान थींदा आहिनि। सो मां त ईअं ई हूंदो आहे त माना अगरि ऐं अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी हींअर त सुठी प्रैक्टिस आहे, मुंहिंजो बोर्ड आहे अल्हम्दुलिल्लाह, हाई कोर्ट जो सुठो माना आहे बोर्ड आहे ऐं आउं काफ़ी ग़रीबनि जा फ्री में केस हलाईंदी आहियां। मुंहिंजो हस्बैंड बि स्पेशल तव्हां बि प्रोग्राम्स में अची चुको आहे, वाबस्तगी रहे थी, अवां उते रिसर्च कयो था। ज़ाहिरी ॻाल्हि आहे गरीब माण्हू आहिनि, गरीब आवाम आहे, घटि अहिड़ा जेको आहे सो वकील एडवोकेट्स असांखे मिलंदा आहिनि जेके फ्री में केसिस माण्हुनि जा खणनि या माण्हुनि जी ज़िंदगी खे आसान बणाइनि। छो त हीउ उहो शोबो आहे जंहिंमें जॾहिं क्लाइंट अचे थो त उहो हिकिड़ो माइंड पंहिंजो सेट करे ईंदो आहे त मूंखे बाबा मशवरे वठण जा बि हेतिरा क्लाइंट वधीक होशियारु आहे हींअर वकील खां ऐं हू 10 वकीलनि खां थी अचे थो। ईअं न आहे त को हिकिड़े हुन में पहिरियों दफ़ा हींअर असांजी अवाम असांजा माण्हू सभु पढ़ियल लिखियल समझदार आहिनि ऐं हींअर जेको असांजो मोबाइल आहे, असांजो जेको गूगल आहे, नेट आहे, उन्हनि खे एतिरी नॉलेज आहे, हू लॉ खां बि काफ़ी अवेयर आहिनि। ईअं न आहे त असां सिर्फ़ु वकील आहियूं, आम माण्हू बि काफ़ी जंहिं ॻाल्हि में दिलचस्पी रखे थो त उहो अवेयर आहे हुनखे ऐं सुठी ॻाल्हि आहे। मां उन्हनि सभिनी खे एप्रिशिएट कंदमि ऐं हुजणु बि खपे। पर जेको आहे सो अगरि वकील जेको आहे अञा वधीक सुठो उन्हनि खे गाइड करे सघे थो, सुठो उन्हनि जो हिकिड़ो माना ईअं सम्झो त परफॉर्मेंस करे
या उनजो टॉइटर थी वञे या उनखे वकील जेको उनखां वधीक उनजो गाइडलाइन बहितर करे सघे थो हिकिड़े आम बिल्कुलु तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे त वकील वधीक फैसिलिटेट करे सघे थो वधीक प्रोटेक्ट करे सघे थो वधीक सुहिणे अंदाज़ में जेको आहे सो मुतमइन करे सघे थो पंहिंजे क्लाइंट खे इहा ॾाढी बहितर तव्हां ॻाल्हि कई आहे वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नंढिड़ो ब्रेक आहे नाज़रीन काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम जी ख़ुशूसियत इहा ज़रूरु रही आहे त जेके मामलात हूंदा आहिनि उन्हनि ते पाण ॻाल्हाईंदा आहियूं ऐं ॻाल्हाइणु असां पंहिंजो फ़र्ज़ु सम्झंदा आहियूं ऐं अव्हांजी जेका प्रोग्राम में शिरकत त नथी चई सघां पर तव्हां शामिलु ज़रूरु थींदा आहियो प्रोग्राम में कॉल जे थ्रू सो स्क्रीन ते ॾिनल हेठि नंबर हले पियो डायल कजो अॼु जे प्रोग्राम में बि तव्हांजी फ़ोन कॉल खे ज़रूरु असां वेलकम कंदासीं तव्हां जूं ॻाल्हियूं पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु करणु चाहींदासीं ज़रूरु एतिरो चवणु चाहींदसि त जॾहिं बि ॾुखिया मामलात ईंदा आहिनि मुल्क ते कंहिं फ़र्द जी ॻाल्हि कजे या मुल्क जी ॻाल्हि कजे त उनजे लाइ हिकिड़ो हौसलो ज़रूरी हूंदो आहे जॾहिं क़ौमुनि में हौसला हूंदा आहिनि क़ौमुनि में गॾियल हिकिड़ो जज़्बो नज़र ईंदो आहे जॾहिं क़ौम जी बका जे लाइ क़ौम जा नौजवान सरहदुनि ते विढ़ी रहिया हूंदा आहिनि सरहदुनि ते पंहिंजूं जेको आहे सो उहे सिर ते कफ़न ॿधी उते मौजूदु हूंदा आहिनि ऐं मूं चयो गॾियल जॾहिं असांजी जेको आहे ताक़त हूंदी आहे त पोइ उन क़ौम खे केर बि हाराए कोन सघंदो आहे के बि बुज़दिलाणा हमला उन क़ौम खे झुकाए कोन सघंदा आहिनि ऐं जॾहिं जंगुनि जी ॻाल्हि थींदी आहे त जंग जो हमेशह हिकिड़ो अलर्ट जेको करण जे लाइ हिकिड़ो ऐलान ज़रूरु कयो वेंदो आहे राति जी उंदाए में जंगूं कोन कयूं वेंदियूं आहिनि कंहिं बि क़ौम खे ईअं दॿायो नथो वञे कंहिं बि मुल्क खे हिन वक़्त में घटि ईअं हिसाए नथो सघिजे छो त अॻियां जेको मुल्क आहे उन वटि बि पंहिंजूं ताक़तूं आहिनि उन्हनि वटि बि पंहिंजूं सरहदूं आहिनि उन्हनि वटि बि पंहिंजा अज़ीम उहे नौजवान मौजूदु आहिनि जेके पंहिंजे मुल्क जी बका जे लाइ विढ़ंदा आहिनि 26 मासूम जॾहिं शहीद थियनि था त पोइ उते जवाबी कार्रवाई छो न ॾिनी वञे ऐं 26 मासूम ॿार जॾहिं शहीद थियनि था त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे मासूम जानियूं जॾहिं वञनि थियूं ऐं उहे शहीदनि जो इन तरह अंग साम्हूं अचे थो त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो ॾुख जी उहा ख़बर हूंदी आहे उहा ॾुख जी लहर ज़रूरु छाइजी वेंदी आहे ऐं हर माण्हू तमामु जेको आहे सो सर्वाइव कंदा आहिनि 46 माण्हू जॾहिं ज़ख़्मी थियनि त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांखे जवाबी कार्रवाई ॾियण जो पूरो हक़ पिणु हूंदो आहे हसीना साहिबा असांजे प्रोग्राम में पाण मौजूदु आहे ऐं हसीना साहिबा जी जेका वाबस्तगी आहे उहा एडवोकेसी सां आहे ऐं एडवोकेसी हिकिड़ी हिन वक़्त में ॾिठो वञे त तमामु हिकिड़ी बहितरीनु फील्ड आहे नियाणियुनि लाइ तमामु हिकिड़ी सुठी फील्ड आहे हसीना साहिबा हिकिड़ो सुवालु मूं पहिरीं बि कयो त हिन फील्ड में जेकॾहिं नियाणियूं अचनि थियूं ऐं उहे नियाणियूं जेके ॿुधी रहियूं आहिनि जिन खे तमामु घणो शौक़ु बि आहे त असां जेको आहे फ्लेट जी टेस्ट ॾियूं त हिन में फ़ाइदनि जी अगरि ॻाल्हि कयूं त छा फ़ाइदा आहिनि फ़ाइदा इहे ई आहिनि त वकालत या लॉ में मतिलबु अचण जे लाइ त जेका छोकिरी अचे थी त पहिरीं उन्हनि खे पंहिंजे राइट्स जी ख़बर हूंदी आहे त असांजा राइट्स छा आहिनि ऐं उनखां पोइ मां इहो थी सम्झां मां त हीअ अगरि का छोकिरी अगरि वकील थिए थी ऐं वकालत करे थी त सिर्फ़ु उन हिकु छोकिरी हीअ न जीअं चवंदा आहिनि हिकु पढ़ियल लिखियल छोकिरी हिकु मर्द हिकिड़ो फ़र्द ऐं छोकिरी जी तालीम जेको औरत जी तालीम आहे पूरो माशरो सो मां हिन वकालत जे लाइ बि ईअं चवंदसि हर प्रोफेशन पंहिंजी जॻह ते आहे पर अगरि असांजी वकालत में छोकिरियूं अचनि थियूं वकालत कनि थियूं पंहिंजी एडवोकेसी में अचनि थियूं त ऐं लॉ पढ़नि थियूं ऐं हिकिड़ी डिग्री हासिलु कनि थियूं ऐं प्रॉपर प्रैक्टिस कनि थियूं त उन्हनि छोकिरियुनि खे माना पूरे पंहिंजे हर डिपार्टमेंट जी बि ख़बर हूंदी हर डिपार्टमेंट में असांजा राइट्स कहिड़ा आहिनि ऐं असांजी फैमिली जे लाइ सही छा आहे असांजे ग़लति छा आहे त उन्हनि खे हर उहा अप डाउन उन्हनि खे उहा प्रोटेक्ट करे सघे थी उन्हनि खे पंहिंजे राइट्स जे लाइ ॻाल्हाए सघे थी सम्झी सघे थी सिर्फ़ु पंहिंजे लाइ न पंहिंजी फैमिली पंहिंजो पूरो ख़ानदान उन ते मां
पंहिंजी ॻाल्हि करियां त अल्हम्दुलिल्लाह जॾहिं मां वकील थी आहियां, मां पूरी उन देह में टाउन में पहिरीं आऊं छोकिरी वकील थी आहियां। सही सही। त हाणे त शायदि हिकिड़ी अची वई आहे असांजे तालके चंबड़ मां। त उन खां पोइ जीअं आउं आई आहियां त असांजो पूरो ख़ानदान माना मूं त एतिरो त यकीन कंदो आहे जो आउं का ॻाल्हि करे छॾियां त उहो उन ते ई उनजे पुठियां हलंदो आहे, उन ते इलाजु कंदो आहे त न असांखे हसीना चवे पई ऐं इहा ई ॻाल्हि असांजी सही आहे। इहो ई ऐं उन्हनि जो नंढे में नंढो या वॾे में वॾो कहिड़ो बि कोई इशू थींदो आहे, चाहे असांजे ख़ानदान में हुजे ॻोठ में, त हू मूंखां पुछंदा आहिनि ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त जॾहिं हू मूंखां मशवरो वठंदा आहिनि या एडवाइस। सो मां सम्झां थी त वकालत में का छोकिरियुनि जे अचणु असांजी पूरी फैमिली लाइ, ख़ानदान लाइ इलाही फ़ाइदा आहिनि ऐं पंहिंजे लाइ त फ़ाइदो आहे ई आहे ऐं छोकिरी सिक्योर थी वञे ऐं माना पंहिंजे पाण खे फील कंदी आहे। ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त हीअ फील्ड ई अहिड़ी आहे जंहिंमें तव्हां पहिरीं पंहिंजनि हक़नि खे सम्झंदा आहियो। तमामु मुआशिरे जे हर हिकु पासे ॾे जॾहिं तव्हां नज़र विझो था त हर हिकु पासो तव्हांखे ॾाढो क्लियर नज़र ईंदो आहे। तव्हांखे ख़बर हूंदी आहे त किथे कहिड़े अंदाज़ में कहिड़े तरीक़े सां जेको आहे सो ॻाल्हाइणु खपे। सिर्फ़ु पंहिंजे लाइ उहा रहणी, सिर्फ़ु पंहिंजो पाण खे प्रोटेक्ट कोन कंदी आहे पर पंहिंजी पूरी फैमिली जे लाइ उहा हिकु भरिजले जीअं जेको आहे सो हिकिड़ो पंहिंजो रोल ज़रूरु प्ले करे थी। ऐं वरी फैमिली खां पोइ जॾहिं ख़ानदान जी ॻाल्हि अचे थी त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा हिकु रोल मॉडल बणिजी ज़रूरु अॻियां ईंदी आहे। एडवोकेसी जी फील्ड पर्सनली मूंखे ॾाढी हिकिड़ी जेको आहे न अट्रैक्ट इहा फील कंदी आहे, ॾाढी हिकिड़ी मूंखे सुठी लॻंदी आहे। ऐं मां कॾहिं कॾहिं ईअं बि सोचंदी आहियां त हीअ जेके कोर्स वर्क तमामु घणा जेको आहे सो लेंदी थी विया आहिनि, जेकॾहिं घटि हुजनि हा त वाई नॉट वरी जेको आहे सो अप्लाई कजे हा, पर हींअर 5 साल ॾाढो लेंदी टाइम ईअं बि त आहे न त पहिरीं जीअं असां BA या BSc करे असां अॻियां बैचलर्स जी डिग्री हासिलु करे पोइ ईंदा हुआसीं त 3 इयर्स हूंदा हुआ ऐं अगरि हींअर 5 इयर्स आहिनि त हींअर असां एंटर जी बेस खां अची था वञूं न, असांजो टाइम त उते कवर थो थी वञे, सेम टाइम थो थी वञे। बसि इहो आहे त जेको हींअर असांखे सब्जेक्ट इंटरमीडिएट खां पोइ फ्रेश जेके ॿार थियनि न, हा उहे उन्हनि जे लाइ त तमामु हिकिड़ी बहितरीन फील्ड आहे। अच्छा हसीना साहिबा, मां इहो बि ज़रूरु ॼाणणु चाहींदमि त 5 साल ताईं त ठीकु आहे तव्हां हिकिड़ा स्टूडेंट आहियो, एडवोकेट जो लेवल अञा तव्हां ताईं नथो पहुचे। 5 सालनि खां पोइ त तव्हां एडवोकेट बणिजी वञो था, एडवोकेट पंहिंजो पाण खे चवराए सघो था। जीअं डॉक्टर हूंदा आहिनि त उहे जेको आहे सो 5 सालनि जी स्टडी खां पोइ डॉक्टर जेको आहे सो चवराए सघनि था। उन खां पोइ केतिरी प्रैक्टिस हुजणु खपे। ऐं हिकिड़ी शइ ज़ाहिर ज़रूर थी आहे त एडवोकेसी जे लाइ स्टार्टिंग में तव्हां जेको आहे सो अर्निंग जी उहा ख़्वाहिश न रखो, लर्निंग वारी ख़्वाहिश रखो। अगरि तव्हां लर्निंग वारी ख़्वाहिश रखंदा ऐं सिर्फ़ु कम खे अपॉर्चुनिटी माना ॾिसंदा त मुंहिंजो कमु आहे, मूंखे कमु ई करिणो आहे ऐं पैसे ॾांहुं तव्हांजो ध्यानु न हुजे, अगरि तव्हांजी ईअं हूंदो आहे त पोइ तव्हां पैसो पाणे अचणु तव्हां सां शुरू थी वेंदो आहे। ऐं बाक़ी अगरि जेके छोकिरी शुरू खां ई अचे थी, छोकिरी हुजे या छोकिरो हुजे, यंगस्टर जेके बि नया ईंदा आहिनि, अगरि शुरू में ई हू पैसनि जे पुठियां भॼंदा आहिनि त पोइ हू कमु न करे सघंदा आहिनि ऐं पोइ उन्हनि खे उहो माना बिल्कुलु कुझु मिलंदो ई न आहे, जेको हिकिड़ी ॻाल्हि चइजे ऐं उहो समर न मिली सघंदो आहे। न उहो बिल्कुलु न मिली सघंदो आहे। इन करे पहिरीं तव्हां अचो त पहिरीं तव्हां पंहिंजो ऐं पहिरीं त असां त मां त जॾहिं फस्ट ईयर में ई जॉइन कयो पंहिंजी सीनियर खे, मैडम रज़िया अली ज़मान पाटोली मुंहिंजी सीनियर रही आहे अल्हम्दुलिल्लाह। हींअर बि हू सुठी हाई कोर्ट जी वकील आहे, सुप्रीम कोर्ट जी वकील आहे। त मां उन सां गॾु कमु कयो आहे त मां त चलो फस्ट ईयर में ई उन्हनि खे जॉइन कयो, पर हींअर अगरि हू 5 इयर्स पूरा करे था अचनि त मां सम्झां थी त साल बि वॾो आहे अगरि हू पंहिंजो इंडिपेंडेंट हू सम्झी था वञनि, छाकाणि त पढ़ी त पुठियां ईअं ई पका थी ईंदा आहिनि। साल अगरि हू प्रैक्टिकल में टाइम में पंहिंजे कंहिं सुठे बिज़ी सीनियर सां पंहिंजो टाइम स्पेंड कनि था ऐं पंहिंजो कमु कनि था, वर्क कनि था, त हू सुठे तरीक़े सां पूरे हिकिड़े साल में बि माना मां पंहिंजी ॻाल्हि कयां सम्झां थी त हू सुठे तरीक़े सां अॻियां पंहिंजो इंडिपेंडेंट पंहिंजी ऑफिस बि खोले सघनि था। हा, ऑफिस खोलण में वरी पोइ इहे थोरा एक्सपेंसिस जा बि इशू थी वेंदा आहिनि, पर हू सुठी प्रैक्टिस ज़रूरु करे सघनि था पंहिंजो इंडिपेंडेंट, पोइ चाहे उन्हनि वटि हिकिड़ो केस छो न हुजे। ऐं मां सम्झां थी त छोकिरियुनि खे ओॾी महिल हिकिड़ी पेनी, हिकिड़ो 5 रुपया, हिकिड़े 10 रुपया बि तव्हांखे फ़ाइदो आहे न। मां चवां थी उन केस खे तव्हां न छॾियो, इहो न ॾिसो थी असांखे 50 जो फ़ाइदो आहे या 100 जो फ़ाइदो आहे। मां हिकिड़ी मिसाल थी ॾियां त उन्हनि खे अचणु खपे, भले हू फ्री वारा केस आहिनि, सिर्फ़ु ख़र्चो कनि था, अॻियो माण्हू आहे अफोर्ड नथो करे सघे ख़र्चो, पर केस वठो। अगरि तव्हां केस वठो था ऐं पंहिंजो कमु कयो था, प्रैक्टिस कयो था, की पैसनि वारा केस तव्हां वटि पाणे ई अची वेंदा। पर पहिरीं तव्हां पंहिंजी उन प्रैक्टिस खां अॻियां तव्हांखे नॉलेज थींदी, ॼाण थींदी,
तव्हांजा क्लाइंट ठहंदा। क्लाइंट ठाहिण हिकिड़ो ॾुखियो कमु आहे, ॾुखियो कमु आहे। सही, हिकिड़ो तव्हांजो प्रोफाइल तयारु थींदो आहे, प्रोफाइल तयारु थींदो आहे, हिकिड़ो क्लाइंट जो भरोसो खटणु। असां हिकिड़े क्लाइंट जो सुठो कमु कंदासीं, हिकिड़े जो भरोसो खटंदासीं त पोइ अॻियां पाणे चेन ठही वेंदी, ब्रिज ठही वेंदी, असांजो अॻियां असां वधंदासीं। बिल्कुलु सही पिया चओ, छो त हिकिड़ी तव्हांजी पूरी सीवी तयारु थींदी आहे, तव्हांजो हिकिड़ो एक्सपीरियंस तव्हांजो थिए थो, तव्हांजो हिकिड़ो प्रोफाइल ॾाढो स्ट्रॉन्ग ठहंदो आहे, माण्हुनि जो तव्हां ते यकीन हूंदो आहे, तव्हांजी हिकिड़ी पंहिंजी वैल्यू हूंदी आहे। तव्हां जॾहिं बार में वेंदा आहियो या डिफरेंट जॻहियुनि ते तव्हां वेंदा आहियो त ख़बर हूंदी आहे त फलाणी वकील अचे भई, फलाणी एडवोकेट अचे पई, फलाणो एडवोकेट अचे पियो, त हुननि जो हिन तरह कमु आहे। हिकिड़ी वैल्यू बि पंहिंजी हुन जेको आहे न वकीलनि में, एडवोकेट्स में हिकिड़ी हूंदी आहे। हसीना साहिबा, असां वटि जेको असांजो मुआशिरो आहे, असां वटि अहिड़ा केसिस बि ईंदा आहिनि जंहिंमें जेको आहे सो तमामु घणियूं ऑफर्स बि मिलंदियूं आहिनि। सो इन तरह जूं कुझु ऑफर्स तव्हां ॾे आयूं जिन खे तव्हां रिजेक्ट कयो ऐं तव्हां चओ मूंखे सही तरह कमु करिणो आहे, मूंखे सही केसिस करणा आहिनि। मां ईअं न आहे त को बसि मां जल्द ॻाल्हि बि कयां, माना इहा रियलिटी आहे। जी जी, मूंखे माना हिकिड़ो ई ॿ ऑफर जेका आहे माना उहा इलाही वॾी आई मूंखे। हा हा, वॾियूं ऑफर्स बि ईंदियूं आहिनि। हा, उहा इलाही वॾी आई ऐं पर मां उन्हनि खे जेको आहे न रिजेक्ट कयो, छाकाणि त उन में मुंहिंजो जेको क्लाइंट हो उहो सफ़ा उन टाइम ते मां उनजो ख़र्चो बि मां पाण कयां पई। ठीकु आहे, त भई छाकाणि त उन वटि उहो इहो हो त हा मैडम तव्हां जॾहिं मूंखे कुझु मिली वेंदो त मां त मुंहिंजो ठीकु आहे, तव्हांखे मिली वञे त भले ॾेई छॾिजो बाद में। पर माना फ़िलहालु इहो न हो, छाकाणि त माना केस हार जीत त हूंदो थींदो आहे, असां इहो यकीन रखी। पर उन केस में मूंखे एतिरियूं वॾियूं वॾियूं ऑफर्स आयूं आहिनि, एतिरियूं हाई लेवल जूं आयूं आहिनि त मां सम्झां थी त अर्बन में आयूं आहिनि ऐं किरोड़नि में आयूं आहिनि। अगरि मां सम्झां थी त अगरि मां उहा उन शइ खां हटी वञा त यकीन करियो त अगरि शायदि को अहिड़ो को माण्हू हुजे जेको उन में विश रखंदो हुजे इलाही पंहिंजी दौलत सां, पंहिंजे पैसे सां, त उहे अची सघंदा। ऐं पोइ पर मूंखे इहो हो त अगरि आउं इहो हटी वेंदसि त इन माण्हुनि जो छा थींदो, इन जी फैमिली जो छा थींदो, हीअ एतिरो सफ़र करे पियो, इन जो वॾा इन जा सफ़र करे विया हलिया ऐं हाणे हीअ सफ़र करे पियो, त इन जी हीअ कंडीशन किथे वञी पहुचंदी ऐं पोइ बाद में छा इहो पैसो आउं इंजॉय करे सघंदसि, छा मूंखे राति जो निंड ईंदी। इहे सभु ॻाल्हियूं सोची करे मां बाक़ाइदा जेको आहे न उहे ऑफर उन्हनि जूं रिजेक्ट कयूं आहिनि। ऐं त भई मां पंहिंजो कमु कंदसि, ठीकु आहे, पोइ मुंहिंजे नसीब में हूंदो त मूंखे मिली वेंदो, अदरवाइज़ मूंखे इन जी ज़रूरत न आहे त मां उहा बसि मञी वठां, तव्हां सां मिली वठां ऐं शॉर्ट टाइम में। फील्ड आहे हसीना साहिबा जंहिंमें जेको आहे न मुख़्तलिफ़ फील्ड्स जी मां ॻाल्हि कंदमि, सिर्फ़ु तव्हांजी न, असांजा जेको आहे सो असां हाई अथॉरिटीज़ ते बि उहे माण्हू ॾिठा आहिनि जिन खे अलाह साईं हिकिड़ो उहिदो ॾिनो आहे, रब साईं जेको आहे इज़त मुआशिरे में ॾिनी आहे, पर उहे अहिड़ी तरह त डिट्रैक्ट थींदा आहिनि, अहिड़ी तरह त पंहिंजे उन रस्ते खां हटी वेंदा आहिनि जो पोइ परे परे ताईं उन्हनि खे पंहिंजी मंज़िल का नसीब ई कोन थींदी आहे। छो त माण्हुनि खे निचोड़े उन्हनि जो मांस खाइणु, माण्हुनि जी ज़िंदगी खे तबाह करणु, उन्हनि खे सॼी ज़िंदगी जे लाइ रोलणु शायदि कंहिंजे लाइ आसान थी सघे थो, पर कुझु अहिड़ा माण्हू बि हूंदा आहिनि जिन खे अलाह साईं उन तरह जी दिलि ॾींदो आहे जिन खे पोइ राति जो उहा निंड कोन नसीबु थींदी आहे, सोचींदे बि उन्हनि खे उहा जेको आहे उन्हनि जी निंड अखियुनि मां खसिजी वेंदी आहे, त पोइ उहे सही रस्ते ते हलणु चाहींदा आहिनि। पर मूंखे लॻे थो हुनजो रब साईं अजुर बि ज़रूरु उन्हनि माण्हुनि खे ॾींदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु, मूंखे हींअर रिसेंटली मां तव्हांखे ॿुधायां अमाउंट त मूंखे 6 करोड़ जी ऑफर आई आहे हींअर रिसेंटली, ऐं मां उनखे बि रिजेक्ट कयो आहे। त जेके आहिनि चयूं तव्हांजो टाइम केस खटो न खटो, उनजो टाइम लॻंदो तव्हांखे, अलाए कॾहिं तव्हांखे माना को फ़ाइदो थिए न बि थिए, त मां उनखे इहो चयो त फ़ाइदो त बाद जी ॻाल्हि आहे, पहिरीं त मूंखे हिन माण्हू जो मसइलो हल करिणो आहे। सही सही। ऐं अगरि शायदि मुंहिंजी जॻह ते को ॿियो हुजे, मां इहो सभिनी जे लाइ नथी चवां, अहिड़ा कुझु रेयर जेके माण्हू हूंदा जेके उथी सघंदा त ओॾी महिल उनखे अगरि उहे 6 करोड़ मिलनि था त छो न वठंदा। सही ॻाल्हि आहे। पर मां रिजेक्ट करे छॾियो ऐं बिल्कुलु आउं सेटिस्फाई आहियां, मुतमइन आहियां, अल्हम्दुलिल्लाह। मूंखे ॿुधी करे ॾाढी ख़ुशी थी। पर हसीना साहिबा मां जेको आहे न, जीअं मूं ॻाल्हि कई त हर फील्ड में तव्हांखे डिफरेंट ऑफर्स ईंदियूं आहिनि, बिल्कुलु, ऐं जेकॾहिं तव्हां ऑफर्स एक्सेप्ट कयो त पोइ शायदि तव्हां वटि शानदार गाॾी हुजे, तव्हांजी हिकिड़ी अलॻि पर्सनैलिटी हुजे, तव्हां जेको आहे सो कुझु टाइम में अलाए किथां खां किथे पहुची वञो, पर हिकिड़ो इंसान जो ज़मीर हूंदो आहे न, त इंसानु चाहींदो आहे त जेतिरो बि अॻियां वधूं असां पंहिंजी ईमानदारी सां, पंहिंजी सचाई सां, पंहिंजी ज़मीर जी सचाई सां अॻियां वधूं त पोइ इंसानु ॾाढो मुतमइन हूंदो आहे। इहा इंसान जी जेका कामयाबी हूंदी आहे शायदि कंहिंखे नज़र न ईंदी आहे, पर उहा जेको आहे सो उन इंसान खे ॾाढो सेटिस्फाई रखंदी आहे। ऐं अलाह साईं सभिनीनि खे जेको आहे सो पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे, अलाह साईं सभिनी जी इज़तूं जेको आहे सो उहे, छो त वत इज़्ज़ मन तशा वत ज़िल मन तशा, रब पाक जे हथ में सभु कुझु आहे। नाज़रीन, वधीक जेको आहे प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नंढड़ो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान।
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चऊं था अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में ऐं जॾहिं स्टार्ट प्रोग्राम जो वरितोसीं त जेका सूरत हाल हुई हुन खां अवां सभिनीनि खे आगाह कयोसीं त राति जी उंधाईअ में भारत तरफ़ां पाकिस्तान ते हमिलो कयो वियो ऐं जवाबी कार्रवाई में 3 राइफल जहाज़नि समेत 5 जहाज़ पाकिस्तान तरफ़ां भारत जा तबाह कया विया ऐं जेके 6 मुख़्तलिफ़ जॻहियूं आहिनि जिन ते हमला कया विया उन में बहावलपुर सियालकोट अहमदपुर शर्किया मुरीदकी कोटली ऐं शकरगढ़ रहिया ऐं जेको आहे सो जेकॾहिं जाननि जी ॻाल्हि कयूं था त भारत जे बुज़दिलाणे हमले में 26 मासूम शहरी शहीद ऐं 46 ज़ख़्मी आहिनि। भारत जी ग़लति फ़हमी ख़तमु करे छॾींदासीं DGISPR जो इहो चवणु आहे ऐं भारती हमलनि ते पाकिस्तान जो मुंहुं तोड़ जवाबु भारत जो फ्लाइट ऑपरेशन सख़्तु मुतासिर केतिरा ई एयरपोर्ट्स बंदि कया विया। भारती मीडिया ते इहा रिपोर्ट आम जाम हर माण्हू ताईं पहुची चुकी आहे। सो ही जेके बि कार्रवायूं थींदियूं आहिनि उन्हनि में जंहिं बि मुल्क खे नुक़सानु पहुचायो वेंदो आहे त मुंहुं तोड़ उन जो बि जवाबु ज़रूरु ॾिनो वेंदो आहे। पर सुबुह मेहरान प्रोग्राम में जॾहिं बि मुख़्तलिफ़ इशूज़ खे असां जेको आहे सो अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं ऐं मुख़्तलिफ़ असांजे कुंड कुड़छ में जेको बि थी रहियो हूंदो आहे मुल्क में सिंध खां वठी पंजाब ताईं, पंजाब खां वठी पूरी दुनिया ताईं जेको बि कुझु थिए थो उहे ख़बरूं अव्हां ताईं ज़रूरु असां नाज़रीन पहुचाइणु चाहींदा आहियूं। त हीउ प्रोग्राम इन हवाले सां बि तमामु बहितरीनु हूंदो आहे। मां अव्हां जी फ़ोन कॉल्स जो बि ज़रूरु जेको आहे सो इंतज़ारु करे रही आहियां। ज़रूरु फ़ोन कॉल्स बि अव्हां जूं रिसीव कंदासीं। हसीना साहिबा प्रोग्राम में मौजूदु आहिनि, पाण जनाब एडवोकेट आहिनि ऐं हसीना साहिबा जी ख़ूबसूरत ॻाल्हि इहा आहे त का बि ऑफर जेकॾहिं वॾी खां वॾी ऑफर बि उन्हनि ताईं पहुचे थी त हू जेको आहे सो हक़ ऐं सच खे उनजो परचम ज़रूरु लहिराईंदियूं आहिनि। सो इहा इंसान जी हिकिड़ी ख़ूबसूरती ज़रूरु हूंदी आहे। अच्छा हसीना साहिबा, को अहिड़ो केस जेको वाक़ई में तव्हां वटि जॾहिं साम्हूं आयो आहे त तव्हांखे ॾाढो ॾुखु थियो आहे त हिन तरह जा बि छा केस थियनि था असां वटि, को अहिड़ो केस आहे? बिल्कुलु ॾिसो केस त जेकी बि अचनि था माना चाहे उहो सिविल हुजे, प्रॉपर्टी जो हुजे, फैमिली हुजे, क्रिमिनल हुजे, त मूंखे त उन्हनि सभिनी खे ॾिसी करे ई थींदो आहे त अॻियो माण्हू ईअं बि करे सघे थो। हींअर हिकिड़ो केस जेको ईअं त इलाही केस आहिनि, सभु केस आहिनि, पर हिकिड़ी लेडी जो जेको केस आहे हींअर त हू उनजी मूं अॻे बि शायदि हिन प्रोग्राम में शायदि ज़िक्र कयो हुजे या न कयो हुजे, पर उनजी जेका प्रॉपर्टी आहे उहो 300 एकड़ ज़मीन आहे, पंहिंजे मालिक आहे, पंहिंजो उनजो जेको फादर हुयो ऐं उनजा भाइर कीअं सेल करे विया या माण्हुनि जा कब्ज़ा थी विया। हाणे उन्हनि जे भाइरनि जी डेथ थी चुकी आहे ऐं उहा लेडी जेका जिन्हनि जे हू ॿुधाईंदी आहे त असांजा जेके घरनि में अगरि जीअं माण्हू देगूं पचाईंदो आहे, न्यास कंदो आहे या ख़ैरात कंदो आहे त असांजो उहो सचे गिह में पचंदियूं हुयूं ऐं हाणे उहा वीचारी पंहिंजी मानी खाइण जे लाइ या हिकिड़े वॻे जे लाइ हू परेशान आहे ऐं उनजा जेका बि प्रॉपर्टी आहे उहो ॿिनि माण्हुनि जे कब्ज़े में आहे ऐं कुझु प्रॉपर्टी उनजे जेके भाइटा आहिनि उन्हनि जे। सो उन लेडी खे ॾिसी करे मूंखे ॾाढो अफ़सोस थींदो आहे ऐं उनजो मैटर, बल्कि कल्ह बि उनजो मैटर लॻल हुयो ऐं उहो हाणे माना उन ते आहे ऑडर ते रखियलु आहे फॉर ऑडर ऐं अनाउंस थींदो हींअर। पर केतिरे क़दुरु जेको आहे न हाणे उनखे इंसाफ़ मिले थो उहो त हाणे हींअर नेक्स्ट डेट ते ई ख़बर पवंदी। पर काफ़ी आउं केस प्रूफ करे चुकी आहियां त हिन सां केॾो ज़ुल्म थियो आहे ऐं सो अगरि हू ॾियणु चाहिनि ऐं मिली सघे थी, पावर आहे, इंसाफ़ मिलंदो इंशाल्लाह, मूंखे त उम्मीद आहे। पर ॾाढो ॾुखु थींदो आहे मूंखे उन लेडी खे ॾिसी करे। बाक़ी त अहिड़ा कई केस आहिनि सभिनी में जॾहिं ईंदो आहे फैमिली में ॾिसूं त अच्छा इहो ईअं अहिड़े तरीक़े सां बि हस्बैंड पंहिंजी वाइफ खे ट्रीट थो करे या अहिड़ा बि आहिनि त माना वाइफ ट्रीट थी करे हस्बैंड खे। ईअं न आहे सिर्फ़ु मर्द जो ॾोह आहे त असांजूं लेडीज़ बि काफ़ी माना जेके हींअर उन्हनि में बर्दाश्त कोन्हे ऐं केतिरा ई असांजा उहे केसिस अचनि था जेके लेडीज़ ई माना ज़ुल्म पई कंदी आहे। हींअर त लेडीज़ सां बि त हले थी पई माना तमामु ॾुखियो उन में ऐं वरी जॾहिं पंहिंजे अहिड़ा बि आहिनि जेके ॿारनि सां बि हींअर सचूं कोन्हे। केतिरा तव्हां ॾिठा हूंदा त ॿारनि खे क़तल करे छॾियो, पंहिंजी माउ पंहिंजे पुट खे, धीउ खे। इहे सभु वाक़िया, इहे सभु केसिस त माना इलाही ॾुखाईंदड़ आहिनि, असीं सोचे नथा सघूं त ईअं बि थी सघे थो। बाक़ी फैमिली मैटरनि में बि ईअं थींदो आहे।
सो काफ़ी अहिड़ा तलाक जो जेको रेशो आहे एतिरो वधी वियो इहो आहे। ई पुछणु चाहियां पई, इहो ॼाणणु चाहियां पई त असां वटि जेको आहे सो हिन वक़्तु पंहिंजे मुआशरे में इहे केसिस आम जाम जेको आहे सो वकीलनि ताईं पहुचनि था। तव्हां वटि केतिरा केसिस इन तरह पहुचनि था अलहदगी वारा? काफ़ी अचनि था। मां त पहिरीं मुंहिंजी प्रायोरिटी हूंदी आहे त उन्हनि खे उन्हनि जी सेटलमेंट थी वञे, उन्हनि जो कॉम्प्रोमाइज़ थी वञे। ऐं इन ॻाल्हि जो छाकाणि त इहो अमल जेको आहे अलाह पाक खे नापसंदि आहे। असांजे नबी साईं खे चवंदा आहिनि जॾहिं इहो तलाक वारी का ॻाल्हि थींदी आहे त ज़मीन आसमान हिली वेंदो आहे। सो मूंखे ॾाढो अफ़सोस थींदो आहे बाद में उन्हनि छोकिरियुनि जो ॾाढो बुरो असरु मूं ॾिठो आहे जेके तलाक याफ़्ता आहिनि। उन्हनि खे माशरे में केरु एक्सेप्ट कोन थो करे, उन्हनि जी ज़िंदगी ख़तमु थी वेंदी आहे। सो मां त सभिनी खे मर्दनि खे बि चवंदसि त इन ॻाल्हि खां पासो कयो ऐं जेको इस्लाम जे तरीक़े सां आहे पहिरीं लाज़मी अगरि ग़लती बि हूंदी आहे त माण्हू सम्झाईंदो आहे, कंप्रोमाइज़ कंदो आहे, पोइ सफ़ा अहिड़ी कंडीशन अची वेंदी आहे त पोइ माण्हू इहो अमल कंदो आहे। पर तमामु हींअर रेशो वधी वियो आहे, केसिस असां वटि जाम अचनि था, आम असां माशरे में सोसाइटी में बि ॾिसूं था। सो इहो माना तमामु मूंखे ॾाढो अफ़सोस थींदो आहे इन ॻाल्हि ते। हसीना साहिबा छा सम्झो आहे तव्हां, मतिलबु एतिरा केसिस तव्हां डील कया आहिनि, एतिरनि माण्हुनि सां स्पेशल मां पंहिंजे एक्सपीरियंस सां इहा बि ॻाल्हि ॿुधायां त अहिड़ा बि केसिस मूं वटि काफ़ी आया आहिनि जो आई त हिकिड़ी लेडी सिर्फ़ु पंहिंजे मेंटेनेंस वठण जे लाइ आहे। सिर्फ़ु उनजो आहे त भई मूंखे मेंटेन कयो वञे या मुंहिंजे ॿार खे कयो वञे। ऐं बाद में जेको आहे न उहो ॿ टे तारीख़ूं थींदियूं आहिनि ऐं हस्बैंड पंहिंजी अञा में उनखे डाइवोर्स थो ॾेई छॾे त न जेको आहे न तव्हां कोर्ट में मेंटेनेंस न वठो आहे न, हाणे तव्हां मुंहिंजी इज़त ख़राबु कई आहे, हाणे मां भई तव्हां कोर्ट में न अचो ॿाहिरां तव्हां सेटलमेंट करे छॾियो। आहिनि एतिरा सारा केसिस जॾहिं तव्हांजे साम्हूं अचनि था, एतिरनि माण्हुनि सां तव्हांजी मीटिंग्स थियनि थियूं, एतिरा घराणा जॾहिं तव्हां ॾिसो था साम्हूं खां डिस्ट्रॉय थींदा आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ी तकलीफ़ त ॻाल्हि त ज़रूरु आहे, पर उनजे पोयां वजूहात तव्हां छा सम्झंदा छा आहे? छा पेशेंस लेवल घटि आहे, अञा जा तमामु मसइला आहिनि, बर्दाश्त सफ़ा ख़तमु थी चुकी आहे, फैमिलीज़ जा घणा इशूज़ हूंदा आहिनि, छा मामला? बिल्कुलु इहे ई जेको आहे सो पेशेंस घटि आहे। ऐं हींअर एतिरी असांजे माशरे में हींअर जेका गुरबत आहे, महांगाई आहे, त उन करे बि काफ़ी फैमिलीज़ जेके आहिनि उहे अफोर्ड नथा करे सघनि। जॾहिं अफोर्ड नथा करे सघनि त उहे घर में नाचाकियूं जहिड़ा उहे जेके फैमिलियुनि में बर्दाश्त कोन हूंदी आहे ऐं ॿारनि जी पूराई कीअं थिए ऐं पोइ जेका अणवणत जो जेको सिलसिलो शुरू थी वेंदो आहे त पोइ उन्हनि सां ई उहे मसइला क्रिएट थींदा आहिनि, इशू क्रिएट थींदा आहिनि। सो इहो बर्दाश्त त मेन ॻाल्हि बर्दाश्त आहे। ऐं उनखां पोइ जेका असांजो जेको हाल आहे जेको असांजे माशरे में त अहिड़ा काफ़ी, हालांकि सिर्फ़ु उन गुरबत जी ॻाल्हि कोन्हे, अहिड़ा काफ़ी अमीर तरीन फैमिलीज़ अचनि थियूं कोर्ट में। सो इहो मेन ॻाल्हि इहो ई हूंदो आहे त उन्हनि में बर्दाश्त न हूंदी आहे, चाहे उहो जेंट्स हुजे, मर्द हुजे या लेडीज़ हुजे। ऐं मां सम्झां थी त ॿिन्ही खे बर्दाश्त करणु खपे, ॿिन्ही में रिश्ते में लचक हूंदी आहे तॾहिं उहो रिश्तो हली सघंदो आहे। ऐं अदरवाइज़ जेको आहे न सिर्फ़ु हिकिड़ो ई चवंदो त अञा आऊं ई आहियां, सभु कुझु आऊं ई आहियां, लेडी चवंदी आऊं आहियां या मर्द चवंदो आऊं आहियां, त लाज़मी रिश्तनि खे हलाइण जे लाइ त केॾी महिल मर्द चुप करे वेंदो, हस्बैंड चुप करे वेंदो, केॾी महिल लेडी चुप करे वेंदी, त पोइ असां बर्दाश्त करे सघूं था। ऐं कुझु ॻाल्हियूं असांखे इग्नोर करणु खपनि पंहिंजे इन रिश्ते में। ऐं असां अगरि उन्हनि खे बिल्कुलु हिकिड़ी उन रस्सी करे झले ऐं बीह रहंदासीं, न असांखे न आहे कुझु अॻियां करिणो, त पोइ बि रिश्तो ख़राबु थींदो आहे। सो मेन ॻाल्हि आहे बर्दाश्त करणु ऐं रिश्ते में लचक पैदा करणु ऐं उनखे उन रिश्ते खे जेको रिश्तो ख़ूबसूरत आहे उनखे वधीक ख़ूबसूरती तरीक़े सां निभाइणु। जॾहिं इहे शयूं थियनि थियूं त पोइ त लाज़मी, पर इहो तमामु घटि आहे त इन करे केसिस बि जाम आहिनि ऐं ॾाढो अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। फैमिली मैटर में मूंखे स्पेशल साहिबा इहो बि ज़रूरु चवणु चाहींदसि, तमामु अहिड़ियूं ख़वातीन जेके मॉर्निंग प्रोग्राम जो त घणे भाङे औरतूं घरनि में मौजूदु हूंदियूं आहिनि, मर्द हज़रात सां गॾु गॾु हिन वक़्तु तमामु घणियूं औरतूं बि असांजे प्रोग्राम खे वॉच कनि पियूं, ॾिसनि पियूं। तव्हांजो छा एडवाइस हूंदी, छा मशवरो हूंदो त नंढा वॾा जेके मामलात थियनि था त तव्हां कीअं दरगुज़र करणु घुरिजे? छो त जीअं तव्हां चयो न त हिकिड़ो जॾहिं घटि थींदो आहे त पोइ मामिलो बि ठरी वेंदो आहे, घटि मामिलो बि ठरी वेंदो आहे। जी घटि मेन ॻाल्हि त इहा ई आहे त अगरि असांखे फाइनेंशियल इशूज़ आहिनि त लाज़मी हींअर त एतिरियूं ख़र्च असांजे छोकिरियुनि जा स्पेशल लेडीज़ जा वधी विया आहिनि, जो असां चवंदा आहियूं त असांखे हीअ बि हुजे, पार्लरनि जा बि हुजनि, शॉपिंग बि हुजे, ऐं पोइ बि असांजी बर्दाश्त जेका आहे सो त इलाही घटि थी वई आहे लेडीज़ में बि। ऐं जेंट्स में बि इहो हूंदो आहे त अगरि हू हींअर अगरि उहो के अहिड़ा आहिनि जेके कमाइनि बिल्कुलु ई नथा कमाइनि,
के अहिड़ा आहिनि जेको ठीकु आहे उन्हनि अगरि का जॉब न आहे कुझु न आहे त हू कुझु न कुझु पंहिंजा माना शाम जो बि कमु कनि था वेड़ा, वरी सुबुह जो बि कनि था वेड़ा, असांजी फैमिली खे महिनत कनि था त जीअं असां पंहिंजी फैमिली खे उहो जेको प्रोटेक्ट कयूं या उन्हनि खे उहो उनजी पूराई कयूं त जीअं असांजा मसइला इशूज़ न थियनि। सो मां ॿिन्ही जे लाइ मुंहिंजो इहो ई आहे त अगरि तव्हां फाइनेंशियल इशू न आहे ऐं तव्हांजी हिकिड़ी सुठी फैमिली आहे त पोइ तव्हां हिक ॿिए जे रिश्तनि खे तव्हां सम्झो ऐं हिक ॿिए जी अहमियत खे सम्झो ऐं हिक ॿिए जे उन रिश्ते मसइलनि खे बि सम्झो त उनजो इशू छा आहे, मर्द छा थो चाहे या लेडी खे सम्झे त मर्द सम्झे त लेडी खे छा थो खपे। त असांखे उन्हनि जे जेके ख़्वाहिशूं आहिनि या उन्हनि जूं जेके असां करे सघूं था उन्हनि खे सम्झी करे उन तरीक़े सां हैंडल कयूं त असांजा इहे इशू न थींदा। ऐं अगरि असां जे लोर उन में अचूं था ऐं असांखे इन ख़्वाहिशनि ते इन्हनि ॻाल्हियुनि इन असांजी जेका फाइनेंशियल पोज़ीशन ते जहिड़ा आहिनि त उन्हनि खे बि असांखे कंट्रोल करणु खपे। ठीकु आहे, ज़रूरतूं ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि पर जेको अलाह पाक असांखे जीअं रखियो आहे हिकिड़ा अगरि अमीर ग़रीब चवंदा आहिनि न हुजनि हा अमीर केॾांहुं वञनि हा, अमीर न हुजनि हा त ग़रीब। सो इहो त बि हले थो पियो किसो। इन लाइ बहितर हूंदो त उन में बि असांखे बर्दाश्त करणु खपे। ऐं उन खां पोइ असांजे घर में जेके कमकार आहिनि या नुंहुं आहे, ससु आहे या निणान आहे, उन्हनि जी जॻह त भई हर कंहिंजा पंहिंजा पंहिंजा रिश्ता आहिनि। सस खे बि सम्झणु खपे थी मुंहिंजी नुंहुं आहे ऐं पंहिंजी धीउ खे जॾहिं चाहियां थी त हू हुते हुनखे धीउ करे सम्झो वञे त हू पंहिंजी नुंहुं खे बि पंहिंजी धीउ वांगुरु बिल्कुलु। ऐं हू जॾहिं नुंहुं खे बि सम्झे त जॾहिं आउं पंहिंजी माउ खे एतिरो प्यारु कयां थी, माउ खे छॾे आई आहियां त हू बि मुंहिंजे मुड़ुस जी माउ आहे ऐं आउं हुनखे पंहिंजी माउ सम्झां त मुंहिंजे ख़्याल में त तमामु इहे मसइला ई हल थी वेंदा हलिया। ऐं उन खां पोइ निणानूं आहिनि त उन जॾहिं हू पंहिंजे घर न हली वञनि थियूं त उन्हनि जो जेतिरो पंहिंजो कमकार आहे, हक़ आहे, जेतिरो उनखे इंटरफेयर करणु खपे ओतिरो कनि। उन खां वधीक अगरि इंटरफेयर कनि थियूं त पोइ मसइला घणा बिगड़नि था। तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि कई। ऐं इन जे पोयां रीज़न हिकिड़ो मूंखे इहो महसूसु थींदो आहे त तमामु जेके बि मसइला घरेलू थींदा आहिनि त लग्ज़री जेका लाइफ आहे न उहा जॾहिं इंसान जी नज़र उते पई आहे न, स्पेशली घर में वेठल ख़वातीन जॾहिं मोबाइल घणो यूज़ कनि थियूं, शॉपिंग सेंटर्स, माण्हुनि जी हिकिड़ी लग्ज़री लाइफ ॾिसनि थियूं त उहा लग्ज़री लाइफ जेको आहे सो किथे न किथे इम्पैक्ट ज़रूरु कंदी आहे आम ज़िंदगी ते। न त घर जी ज़रूरत अॼु जे दौर में हर कंहिंखे पंहिंजी ज़रूरत जेतिरो ज़रूरु मिले थो। 3 वक़्त जी कुन्नी हर कंहिंजे घर में जेको आहे सो उहा तयारु थिए थी, चढ़े थी, घर जो चुल्हो जेको आहे सो सुकून सां हले थो। उन खां अलावा तमामु मामला सभु पंहिंजी जॻह ते, पर जेकॾहिं हिकिड़ी फैमिली सुठे अंदाज़ में हले पई त पोइ जीअं तव्हां चओ न ख़्वाहिशूं त तमामु घणियूं हूंदियूं आहिनि पर जेकॾहिं ज़रूरतूं सोशल मीडिया ते उन ते ॾिसूं था वेठा, ॿिनि खे ॾिसूं था ही पाए थी, ही करे थी, ऐं ॿेड़ी थियां। हींअर पॉलर वञो, पॉलर जो केतिरो ख़र्चो आहे, ठीकु आहे न। त पॉलर जी ॻाल्हि न आहे, हींअर त एस्थेटिक क्लिनिक्स ऐं इहे सभु कुझु जेको आहे न हर शइ माना आम जाम उन में। उन खां पोइ ख़ाली असां घर में ई अगरि उहे छोकिरियूं जेके हाणे त मोबाइल में ॾिसी करे ई पाण ट्रेंड थी वियूं आहिनि, पर उन्हनि खे बि अगरि उहे अप्लाई कनि थियूं त उन्हनि जे लाइ बि ख़र्चो खपे। ऐं जॾहिं उहो ख़र्चो उहे ख़्वाहिशूं वधी वेंदियूं आहिनि ऐं असांजी उहा फैमिली जो उहे उन अख़्तियार न हूंदो आहे त पोइ लाज़मी इहो इम्पैक्ट पवनि था, इहे असर पवनि था। ऐं उन सां पोइ असांजे सही आहे, बिल्कुलु आम छोकिरियूं पाण ॾिसंदा आहियूं, वरी 2 सालनि खां पोइ उन्हनि खे ॾिसूं था उन्हनि जे एस्थेटिक क्लिनिक्स ऐं उन्हनि ते जेको आहे सो उन्हनि जो वञणु त बिल्कुलु टोटली चेंज थी वेंदियूं आहिनि। त उहा आम छोकिरी जेका उनखे ॾिसे थी त उहा बि ख़्वाहिश पैदा कनि त बाबा मां बि पर ख़ैर हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ॾाढी ख़ूबसूरत कई त रब पाक जंहिं हाल में रखियो आहे त तव्हां ख़ुशि रहणु खपे, उनखे शुक्र कयो, उन तरीक़े सां पंहिंजे पाण खे मेंटेन रखो। मेंटेन त माण्हू कीअं तरीक़े सां रखी सघे थो। मां जेको आहे सो कोर्ट जा जेके तव्हांजा मामलात हूंदा आहिनि उन्हनि ते बि ज़रूरु पुछणु चाहींदमि मां खां। हिकिड़ो केस जॾहिं तव्हां विड़ी रहिया आहियो त तव्हांजे अपोज़िट जेको वकील मौजूदु आहे उहो जेका बि ॻाल्हि करे घुमी फिरी तव्हां पंहिंजे पिटीशन ते ज़रूरु ईंदा हूंदव, वरी उहो जेतिरो बि तव्हांजो माइंड डाइवर्ट करे घुमी फिरी वरी तव्हां पंहिंजी पिटीशन ते ज़रूरु ईंदव। त पोइ इहे जेके मामलात हूंदा आहिनि, हिकिड़ो 2 वकीलनि जो पाण में जेको आहे सो जज जे अॻियां हिकिड़ो ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जो उन वक़्तु हिननि जो कमु बि हूंदो आहे, हिकिड़ो किरदार बि हूंदो आहे। कोर्ट खां ॿाहिरि जॾहिं केस ख़तमु थी वेंदा आहिनि त उहे ई वकील पाण में कीअं हूंदा आहिनि? असल में तमामु घटि अहिड़ा वकील आहिनि जेके बिल्कुलु पर्सनल थी वेंदा आहिनि। भले केस माना अची वियो त हिकदमि ॿिए वकील सां मूड ख़राबु करिणो आहे या हुन में थोरो माना पंहिंजे रवैये खे बिहेवियर खे तेज़ाई में अचिणो आहे, हुनखे थोरो माना रेश करे ॻाल्हाइणो आहे। त कुझु अहिड़ा इलाही आहिनि जेके पर्सनल माना घटि आहिनि जेके पर्सनल थी वेंदा आहिनि। बाक़ी असीं वकील जॾहिं केस हलाईंदा आहियूं त उन टाइम ते हू पंहिंजे क्लाइंट खे प्रोटेक्ट कंदो आहे ऐं साम्हूं वारो पंहिंजे खे कंदो आहे क्लाइंट। ऐं जॾहिं ॿाहिरि निकिरंदा आहियूं त असां उहे साॻी खाईंदा आहियूं, पीअंदा आहियूं, वेहंदा आहियूं असां पंहिंजे बार्स में या जेके
त असांखे हा पंहिंजे हिक ॿिए ॾुख सुख जा साथी हूंदा आहियूं छाकाणि त असां में काफ़ी यूनिटी आहे अल्हम्दुलिल्लाह पंहिंजी असांजी एडवोकेसी में असांजो वकाल कोर्ट असांजो हिकिड़ो घर आहे ऐं असांखे उते हर हिकिड़ो कंहिं जेंट्स हुजे लेडी वकील हुजे या मतिलबु जेंट्स वकिला कहिड़ो बि हुजे त उनखे को इशू थींदो आहे त तव्हां ॾिठो हूंदो त असांजा वकिला उते पहुची वेंदा आहिनि ऐं उनखे प्रोटेक्ट कंदा आहिनि ऐं असां चाहींदा आहियूं त छाकाणि त असांजो कुझु टाइम पहिरीं इन धरणो खां असांजो SP वारो बि इशू तव्हां ॿुधो हूंदो इलाही जनम त उतां ई थियो हुयो त उहो बि हिकिड़ी नंढड़ी महिराण कार तां ई स्टार्ट थियो हुयो त असांखे उन ई असांखे भई असांजो वकील आहे असांजे कारे कोर्ट जी डिग्निटी आहे त उनखे छो तव्हां ईअं कयो वियो छो उन ते FIR कटी वई छो जेको आहे चालान तव्हां करे छॾियो आहे तव्हां हिकदमि त उन ताईं उहा शायदि ॻाल्हि शुरू थी ऐं पोइ वधंदी वई अॻियां पोइ नंढड़ी हुई ऐं नंढी थी पोइ वॾी थी वई हली ऐं पोइ जॾहिं पाकिस्तान लेवल ते वई हली त पोइ असांजी हैदराबाद ॿार खे पंहिंजी रेस्पेक्ट जो हो त हाणे असांखे पंहिंजी रेस्पेक्ट आहे असांजी ऐं असांखे न आहे जेको आहे पुठिते हटणो ऐं असांखे इहो SP न खपे ऐं पोइ इहा मुहिम हलाई वई ऐं अल्हम्दुलिल्लाह कामयाबी मिली कारो कोर्ट जॾहिं बि मैदान ते लहंदो आहे नंढड़े इशू लाइ बि लहे त अल्हम्दुलिल्लाह कामयाबी हासिल कंदो आहे चयो वेंदो आहे न इहा आम हिकिड़ी ॻाल्हि आहे हर माण्हू इहो सेंटेंस ॿुधो हूंदो त वकीलनि खां वधीक को बि केस जेको आहे को बि इंसानु नथो विड़ी सघे को बि माण्हू नथो विड़ी सघे वकील ई बहितर खां बहितर जेको आहे न केस खे फेस करे सघंदा आहिनि विड़ी सघंदा आहिनि ऐं इहो साबित बि थियो पाण वटि हसीना साहिबा तव्हांखे उहो केस जेको तमामु स्टार्टिंग में ॾुखियो लॻो हुजे ऐं उहो केस तव्हांजे लाइ आसान बणिजी वियो हुजे ऐं तव्हां उते विन बि कयो हुजे तव्हां पंहिंजी उहा जेका तव्हांजी धुर आहे उनखे उहा कामयाबी बि नसीब थी हुजे उहा कुझु रिवाइंड टाइम जे करे पाण ॻाल्हि कयूं त उहे केसिस यादि कंदव असल में छा आहे त केस त जेको बि तव्हां वटि नओं ईंदो आहे ऐं हाणे त मां अल्हम्दुलिल्लाह सिविल क्रिमिनल हाई कोर्ट पिटीशन्स बैंकिंग हलाया आहिनि इन करे मुंहिंजे लाइ हाणे मसइलो न आहे बिल्कुलु पर शुरू में जेको बि ईंदो आहे ऐं पहिरियों केस जेको आहे मूं वटि सिविल ई जेको हुयो जेको मूंखे बिल्कुलु बि सम्झ में न पिए आयो ऐं पहिरियों केस मूंखे उहो ई मिलियो हुयो ऐं उनखे आउं यादि कंदी आहियां पर अल्हम्दुलिल्लाह मूंखे कामयाबी मिली उन में उहो केस मूं पंहिंजी महिनत कई उन में मूंखे पहिरीं सम्झ में न आयो पोइ मां उन में रिसर्च कई उन खां गाइडलाइन बि वरिती मां स्टडी बि कई ऐं पोइ मूंखे उन में कामयाबी मिली पोइ हू सेशन कोर्ट अपील में विया उन में बि मूंखे कामयाबी मिली ऐं हाई कोर्ट में बि अञा उहो हले थो वेठो हा उन में वरी हू हाई कोर्ट में अॻियां उन्हनि खे चैलेंज कयो वियो आहे त अल्हम्दुलिल्लाह विन कंदसि इंशाअल्लाह नेक ख्वाहिशूं ऐं खोड़ सारी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि ऐं अल्लाह पाक कंदो छो त हिकिड़ी महिनत जो जेको आहे सो रिज़ल्ट त इंसान ताईं ज़रूरु पहुचंदो आहे हसीना साहिबा वधीक जेको आहे सो बैंकिंग सिविल ऐं क्रिमिनल ओवरऑल जेके बि केसिस आहिनि उन्हनि ते वधीक ॻाल्हाइणु चाहींदासीं छो त इहे मसइला आम माण्हुनि जा मसइला आहिनि इहे मसइला सभिनीनि जा मसइला आहिनि उन्हनि खे ते ज़रूरु ॻाल्हाइणु चाहींदसि पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो काली न वञिजो ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में लाइव कॉलर आहिनि पहिरीं मां उन्हनि खे शामिल करणु चाहींदमि प्रोग्राम में हेलो जी अस्सलाम वालेकुम जी अदा भलीकार चऊं था तव्हांखे छा चवणु चाहींदव इहो तव्हांजो हींअर प्रोग्राम हाणे आई ॾिठो रिपोर्ट मां फ्री थी जी जी तव्हां हिकु ज़बरदस्त इनिशिएट वरितो आहे जो मैडम का लेडी एडवोकेट वेठी आहे जी जी उन में मैडम इहो जेको तव्हां ज़बरदस्त इन में टॉपिक हो असां जॾहिं कराचीअ में या इन में डिफेंस पुलिसनि जा अहिड़ा के इशूज़ ईंदा आहिनि फैमिलीज़ जा पाण में त उन में असांजी कोशिशि हूंदी आहे त हिन जो पाण में प्री ट्रायल कराए जान छॾाइजे इन लाइ जो जॾहिं लेडी आहे मर्द आहे ठीकु आहे उनखे का थी वेंदी उन जी ॿी बि शादी थी वेंदी पर जॾहिं लेडीअ खे हिकु ॿार या 3 ॿार हूंदा मेंटेन न मिलंदा हूंदो आहे ईगो या न माना मोस्टली केसिस में घणो ईअं न हिकिड़ो असां वटि हिकिड़ो तबाह करे छॾियो आहे सोशल मीडिया जो जेको असां वटि ख़वाहिश आहे त हिकिड़े क़िस्म जूं वधी वियूं आहिनि ठीकु आहे हाणे हुननि हिकिड़े क़िस्म जो स्टेटस ॾिठो की जेके असांजे पड़ोसी मुल्कनि जा जेके चैनल्स ॾिसी करे उहो साड़ियूं पाए बीठियूं आहिनि किचन में सुबुह असां 1.5 लख जी त बाबा हाणे जेको हिन जी आमदन आहे ॿी ॻाल्हि त असां वटि अहिड़े क़िस्म जा जेके केसिस ईंदा आहिनि त असांजी कोशिशि हूंदी आहे वेरी फर्स्ट डे त बाबा हिननि जो ॾिसूं त औरत जेका आहे वीचारी पंहिंजे अना में ऐं ज़िद में अचे थी मर्द त पंहिंजी ज़िद ते बीठो आहे हाणे हिन ॿिन्ही खे तोड़जे कीअं तोड़जे माना जोड़ तोड़ हिननि जी कजे असल में छो मर्द वरी करे वेंदो औरत वीचारी खे 2 ॿार 3 ॿार अॼुकल्ह
दौर में सर्वाइव करणु हिकिड़ो वेलो बि ॾाढो ॾुखियो आहे। ऐं ॿी ॻाल्हि, अच्छा पोइ वरी उन में इहो हूंदो आहे जज साहिब बि असांजा अॼुकल्ह मेरिट वारा ॾाढा भला आहिनि, पोइ चवंदा वकील साहिब इहो ज़बरदस्त तव्हां कमु कयो त तव्हां प्री ट्रायल कराए जेकर सेटअप थी थो वञे। अच्छा इन केस वरी पोइ उन्हनि में केसिस में ॾिसंदा आहियूं हींअर रिसेंटली मैडम वॾी लेवल जा हुआ डिफेंस ऐं क्लिस्टन घर जे, मां नालो न खणंदुसि, उन्हनि जी वॾी फैमिली, को माण्हू के वॾे इदारे में उन घर वारी ते वॾे एग्ज़ीक्यूटिव पोस्ट ते, ॿारनि जी अञा मक़सदु इहो त ॿारनि खे टाइम न पिया ॾेई सघनि। ईगो जी ॻाल्हि अचे पहुती त असां हुनजो तोड़ कढियोसीं, असां चयो न बाबा हिननि प्री ट्रायल्स में ॿार दरबदर थींदा। अच्छा ठीकु आहे, कस्टडी जॾहिं करायोसीं त हींअर रिसेंटली महीने ॾेढ जी ॻाल्हि आहे त हुननि स्पेशली असां लाइ इंविटेशन रखियो त साईं अचो असांजी हिते ग़लति शयूं हुयूं दूर कयूंसीं। त हीउ जेको मैडम तव्हां अॼुकल्ह जेको इहो प्रोग्राम यूनिक तरीक़े सां हिकिड़ो स्टार्ट कयो आहे, मजबूर साहिबु मोराई साहिबु वारनि जो रोल आहे, ॿियो अॼु तव्हांजो जेको बेस तरीक़ो आहे, सवाल पुछण जो तरीक़ो, ऐं ॿियो जिन जा मसइला मसाइल आहिनि तव्हां अहिड़ा विहारियो था त अॼु उहो असांजी भेनरूं जेके वकील अहिड़ियूं अचनि थियूं त उन्हनि खां के माण्हू खे पुछी सघनि त मां हीअं वेठो आहियां। असांजे ॻोठनि में वरी हिकिड़ो अञा जो मसइलो हूंदो आहे वॾे में वॾो, इहो हूंदो आहे हाणे लेडी आहे, हुनजो भाउ आहे या पीउ आहे या हाणे ॻाल्हि आहे या जो असांजी इज़त हली ईंदी कोर्ट ताईं कीअं पहुचूं, फलाणो हिकिड़ो माण्हू आहे उनजो हस्बैंड आहे उहो मेंटेनेंस ॾिए नथो, पर उन में बि असां हिननि लाइ तरीक़ो हिकिड़ो कढंदा आहियूं त को मसइलो न आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे माना हुनखे मेंटेनेंस बि ॾियारणी आहे, पोइ हुननि माण्हुनि खे ख़बर पवंदी आहे हस्बैंड खे हुजे या कंहिंखे हुजे त न। वॾी महिरबानी अदी, मां तव्हांजो घणो टाइम वठी वियुसि। न न तव्हां घणो टाइम न वरितो आहे, तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे, ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे, तव्हांजी महिरबानी। पर जेकॾहिं तव्हांजो को सवाल बि आहे हसीना साहिबा मौजूदु आहे त तव्हां सवाल बि करे सघो था। अच्छा अच्छा, हसीना साहिब खां मैडम खां इहो पुछिणो हो त कॾहिं इन केस असांजी का अहिड़ी के मां घणो कंदो आहियां सेवण में या मुंहिंजी कराची में हूंदी आहे प्रैक्टिस, कॾहिं कॾहिं दादू वग़ैरह, त हैदराबाद में मैडम खे इहा रिक्वेस्ट, हिकिड़ो त हो पंहिंजो लीगल एड सोसाइटी वारियूं अहिड़ियूं, मैडम खे हिकिड़ी मुंहिंजी इहा रिक्वेस्ट हूंदी त जेकॾहिं इन केस को अहिड़ी का फैमिली आहे हैदराबाद जी जेका कोर्ट ताईं चवे थी मुंहिंजी इज़त न ख़राबु थिए, नालो बि न, पर हुनखे टार्चर मिलनि पिया, कॾहिं मैडम वारनि वटि को अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जेकॾहिं उहा का लेडी उन्हनि वटि वञे त जेकर उन जी का मेंटेनेंस जो मसइलो हुजे, ॿारनि जी जो ख़र्च पखे जो मसइलो हुजे त पोइ मां इहा ई रिक्वेस्ट कंदुसि त पोइ हैदराबाद में पंहिंजो को प्लेटफॉर्म हुजे त मैडम हिते असांखे एनवीआर ॿुधाए त पोइ मां कॾहिं कॾहिं असां वटि अहिड़ा ईंदा आहिनि त जिन खे असां कॾहिं कॾहिं मैडम असां उन में हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे बाबा हस्बैंड वाइफ थिया ॿई हिकिड़ी फैमिलीअ जा, हाणे जेकॾहिं असां सां मिरवार थी वियूं त लेडी वारा बि असांजे मथां हुआ तूं उन जी तरफ़दारी थो करे, या जेंट्स वारा बि उन जे मथां हूंदा तूं तरफ़दारी, त को अहिड़ो प्लेटफॉर्म तव्हांजो हुजे त मैडम खे रिक्वेस्ट कंदुसि। थैंक यू सो मच, सुठो तव्हांजो सवाल आहे। लीगल एड सोसाइटी जी तव्हां ॻाल्हि कई आहे, हैदराबाद जे कंहिं अहिड़े प्लेटफॉर्म जी तव्हां ॻाल्हि कई आहे जंहिंमें का औरत अचे थी ऐं उनखे तमामु घणा थ्रेट्स आहिनि, तमामु घणी मुश्किलातूं आहिनि, त उते जेको आहे सो उनखे प्रोटेक्ट बि कयो वञे, उनखे सहूलियत बि फ़राहम कई वञे ऐं उनखे इहो इत्मिनान ॾिनो वञे त तुंहिंजो केस विड़ियो वेंदो ऐं जेका हक़ ऐं सच जी ॻाल्हि आहे उहा अॻियां ताईं पहुचाई वेंदी। सो यस, हसीना साहिबा मौजूदु आहिनि, हसीना साहिबा पुछण मां ज़रूरु चाहींदमि। ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं ऐं जेके ही ख़ुदि एडवोकेट आहिनि। जी हा, मां सम्झियमि कराची ऐं सेवण में जेको आहे न प्रैक्टिस कंदा आहिनि। जी सो बिल्कुलु, ऐं अदा जो जेको आहे त भई अगरि को अहिड़ो प्लेटफॉर्म आहे त मां अदा खे इहो ई चवंदमि त मुंहिंजी ऑफिस आहे, हाज़ुर आहे, ऐं मां पाण वकील आहियां, ओवरऑल सिंध में मुंहिंजी बि प्रैक्टिस आहे, ऐं अदा जो अगरि को बि अहिड़ो केस आहे, मां मूंखे इहो न आहे त को पंहिंजी लालच आहे या को विदाउट फीस ॾेई, फ्री ऑफ कॉस्ट बि, ऐं मुंहिंजी ऑफिस आहे, अची वञनि, जेका बि लीगल एड उन्हनि खे ज़रूरत आहे उहा बिल्कुलु आउं प्रोवाइड कंदसि। ऐं उन्हनि खे इनशाला मुंहिंजो नंबर बि आहे 0302 30120403 मुंहिंजो नंबर आहे, ऐं ॿियो यू जो बि आहे, ऐं उनखां मुंहिंजी हैदराबाद में गोल बिल्डिंग वटि मुंहिंजी ऑफिस आहे, मुंहिंजो कॉन्टेक्ट करे ऐं अची सघनि था, ऐं आउं बिल्कुलु उन्हनि खे उन्हनि जी हेल्प कंदसि, उन्हनि खे लीगल प्रोवाइड कंदसि। जेका बि आहे सुठी ॻाल्हि, तमामु ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे, ऐं तमामु घटि अहिड़ा जेको आहे सो वकील मिलंदा आहिनि जेके इन तरह जो हिकिड़ो पंहिंजी जेका स्टेटमेंट लाइव शो में ॾियनि त मुंहिंजी फलाणे हंधि ऑफिस आहे, हीअ मुंहिंजो नंबर आहे, तव्हांजो जेकॾहिं को अहिड़ो मसइलो आहे, तमामु ॾुखियो मसइलो आहे, का ख़वातीन तमामु घणे मसइले जो शिकार आहे त पोइ मां जेको आहे सो उनजो केस विढ़ंदमि कंहिं बि चार्जिस जे बग़ैर, कंहिं बि लालच जे बग़ैर। जेको आहे हसीना साहिबा जी आहे स्टेटमेंट अवां सभिनी जे साम्हूं आई। जी हसीना साहिबा, अवां वटि जेकॾहिं तव्हां जीअं ॻाल्हि कई आहे मुंहिंजे ऑफिस बि आहे फलाणी जॻह ते आहे, मां केस बि खणंदसि, तव्हां वटि पोइ केसिस ईंदा आहिनि कुझु अहिड़ा ॾुखिया केसिस
उहे ख़वातीन जेके तमामु घणी ॾुखियाई में हुजनि तव्हां उन्हनि जी हेल्प कई? बिल्कुलु ईंदा आहिनि ऐं ॾुखियाइयूं त हूंदियूं आहिनि ऐं ॾुखियाइयूं त केस नंढो हुजे या वॾो हुजे सो केसिस ईंदा आहिनि, ॾुखियाऊं बि हूंदियूं आहिनि ऐं अहिड़ियूं लेडीज़ हूंदियूं आहिनि जेके इलाही तकलीफ़ में हूंदियूं आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह मां उन्हनि खे सुठे तरीक़े सां माना उन्हनि खे लीगल एड ॾींदी आहियां ऐं उनखे प्रोटेक्ट कंदी आहियां ऐं उनखे काफ़ी उन्हनि जी काउंसलिंग बि कंदी आहियां त अगरि हू पंहिंजे मेंटली तरीक़े सां अगरि हू कंहिं वजह सां या कंहिं नंढड़ी नॉर्मल खे उन्हनि इशू को ठाहियो आहे या जंहिंजे करे उन्हनि थोरो एग्रेस थी पिया वञनि त हू अचनि ऐं उनखे उन मसइले खे इशू खे हल कनि त उन हिसाब सां बि मां उन्हनि खे गाइड बि कंदी आहियां, काउंसलिंग बि कंदी आहियां असां उनमें ऐं जेको आहे न एडवाइस बि उन्हनि जी ॾींदी आहियां बाक़ाइदा ऐं उन्हनि जा मुंहिंजा कोई चार्जिस न हूंदा आहिनि ऐं उनखां पोइ अगरि कोर्ट में वञण जी ज़रूरत आहे त पोइ कोर्ट में बि उन्हनि जी हेल्प कंदी आहियां। ज़बरदस्त तमामु सुठो लॻो। अॼु जॾहिं बि तव्हां सां प्रोग्राम कंडक्ट कंदे हर प्रोग्राम मुख़्तलिफ़ चेहरा ऐं मुख़्तलिफ़ एक्सपीरियंस, मुख़्तलिफ़ पेशन एंड प्रोफेशन, पर हसीना साहिबा सां जॾहिं बि जेको बि प्रोग्राम कयो आहे, जेतिरियूं बि वक़्त जूं घड़ियूं उन्हनि सां घारियूं आहिनि त तमामु घणो सुठो लॻंदो आहे। तमामु यूज़फुल प्रोग्राम, काराइतो प्रोग्राम नाज़रीन अवां ताईं पहुतो। लास्ट में हसीना साहिबा खां मैसेज वठंदासीं, छा मैसेज हूंदो तव्हांजो? मैसेज मां हींअर इहो ॾींदमि जेका हींअर असांजी जंग हले पई, मां एप्रिशिएट कंदमि असांजी जेका पूरी आवाम खे, असांजी क़ौम खे ऐं मां इहो ई चवंदमि त हौसलो रखिजो ऐं हौसले सां असां सभु आर्मी सां गॾु आहियूं ऐं गॾु ई मुक़ाबिलो करे असां इंडिया खे हाराईंदासीं इंशाअल्लाह। ऐं असांजी जेका यूनाइटेड ई असांजे पूरे पाकिस्तान में, असांजी पूरी हर सूबे में असांजी जेका मोहबत ऐं असांजो जेको एका आहे ऐं असांजी जेका आर्मी सां असांजो साथ, इहो असांखे अॻियां हौसलो बि बुलंद कंदो ऐं असां दुश्मननि सां मुक़ाबिलो करे ज़बरदस्त बहितरीन आमीन। ॾाढो सुठो तव्हांजो मैसेज, तव्हांजे वक़्तु ॾियण जा असीं थोराइता आहियूं। सिर्फ़ु मां न पर मुंहिंजी इंटायर टीम हसीना साहिबा लास्ट में जेको आहे पंहिंजे व्यूवर्स खां इजाज़त वठंदा आहियूं। नाज़रीन इन ई दुआ सां अॼु जे प्रोग्राम में इजाज़त वठंदासीं त अल्लाह तबारक व तआला अव्हां ईअं सभिनीनि खे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। जंगियूं हमेशह और इन जो जेको आगाज़ हूंदो आहे उहो कंहिं बि बुज़दिली सां न वरितो वेंदो आहे। जंगियूं हौसलनि सां विड़ियूं वेंदियूं आहिनि। हौसलो पंहिंजो बरक़रार रखो। असांजो मुल्क जवाबी कार्रवाई ॾिनी बि आहे ऐं हमेशह ॾियण जे लाइ तयारु बि रहियो आहे। तमामु असांजा नौजवान जेके बॉर्डर्स ते मौजूदु आहिनि, तमामु असांजा फ़ौजी हज़रात, उन्हनि खे सुर्ख़ सलाम ज़रूरु पेश कंदासीं त अव्हां पंहिंजे अवाम जे लाइ, पंहिंजे मुल्क जे लाइ, पंहिंजे बॉर्डर्स जे लाइ, पंहिंजे फ़ौजी अॾनि जे लाइ ऐं पंहिंजे परचम जे लाइ हमेशह अॻियां रहो था, अॻिभरा रहो था, पंहिंजी जान जी परवाह अमी नथा करियो। सो नाज़रीन इन्हनि ॻाल्हियुनि सां मूंखे ॾींदो इजाज़त। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।